अगोणो नाही वयो बदिलजी आहीं रहियो कुर्ब न तो में साॻो आ कंहिं ॿधो तोखे बाह में जानी बेवफ़ाई जो धाॻो आ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटू लॻा पिया उथो वियो पाण था कन टेक ते आहियो त इहो मूंखे फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो कॉमेंटनि में। जेको तव्हां अगरि यूट्यूब ते था ॾिसो पिया ऐं जेकॾहिं टीवी ते था ॾिसो पिया तॾहिं बि माना हिकिड़ो उते ॿुधाईंदा कयो, मां दिलि में सम्झी वेंदीसांव। पर ॿियो ॿुधो ॾिसो अॼुकल्ह मां अॼु माना प्यारी पई लॻा न, ॾिसो क्यूट पई लॻा न। मां अॼु जेको आहे इहा हेठि पाए आई आहियां, मूंखे नालो हाणे खणणु कोन थो अचे पियो पर तॾहिं बि लहे आहे। ॿियो इन जे करे जो इहो हिकिड़ो वायरस जेको आहे मूंखे लॻो आहे, अहिड़े वायरस में लॻो आहे जंहिंसां मुंहिंजूं पुराणियूं दिलियूं हुयूं अॼु ॾाढा मां हुन सां जेको आहे उहो कंदसि, छा चइबो आहे इन खे, गिलाऊं कंदीसांसि। अॼु मां ॾाढा पुराणियूं जेके किसा हुया उहे कंदीसांसि। मूंखे छॾे वियो, महांगाई जे दौर में मूंखे छॾे वियो रस्ते ते। मां इहा रुलंदी पिनंदी हिते जी पुॻी आहियां, हाणे शो थी कयां, वरी अॼु हिते आयो आहे बासा। अॼु मां हिसाब किताब पूरा वठंदीसांसि त तव्हांखे घणो इंतज़ारु नथी करायां। टोपी जे लाइ तव्हां सम्झी विया हूंदव त असांजो गेस्ट केरु हूंदो। त माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत, हिन उमिरि में बि माना ईअं सम्झो त तमामु ख़ूबसूरत। हो त चवंदो मां जवान आहियां, अञा माना एटीट्यूड जी कमी न आहे हुन वटि। हो चवंदो आहे माना मां अञा जवान आहियां, कुराड़ी त तूं शी वई आहीं। मूंखे कुराड़ो करे पाण खे जवान सम्झंदो आहे। तमामु प्यारो ऐं मूंखे हुन जूं मुछूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। एॾो प्यारो माना क्यूटड़ो आहे हिकिड़ो, हे माना ब्यूटीफुलड़ो आहे। दिलि चवंदी आहे भालू करे विहारे छॾियासीं कमरे में, एॾो प्यारो आहे। त तमामु सुठो अदाकार आहे, असांजी मीडिया में तमामु प्यारा प्यारा हुन किरदार कया आहिनि। वधीक इंतज़ारु नथी करां, तव्हां चवंदव मासीअ छा तूं यकी बसि ईअं बंद लाइ ॾिनी आहे, एॾो ख़ूबसूरत आहे, असांखे ॾेखार त सही न तूं। त तव्हांखे मिल रहिया थी मोहम्मद अली ईसानी सां। अस्सलाम वालेकुम अबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशी टेटू लॻो पियो आहे? वालेकुम अस्सलाम मासी मोरा, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ऐं ॻोल्हे लधो अथई, शाबाज़ आहे तुंहिंजे इश्क खे। तुंहिंजे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चवंदुसि, तोखे ॾिसां या तोसां प्यारु कयां। काथे काथे घुमो है तूं, छो भला? बसि हे ज़मानो आहे मोरा, बसि छा ॿुधायां। तुंहिंजे बिछड़ण खां पोइ असांजी बि हालति इहा ई आहे जेका तुंहिंजी हुई। चयो मां न विछड़ मूंखां न विछड़, पर तूं मुंहिंजी हिक बि न ॿुधी। छा कयो, महांगाई मारे विधो आहे। या त महांगाईअ सां मुंहुं ॾियूं या तोसां मुंहुं ॾियूं। स्टाइल त तूं ईअं टॉम क्रूज़ वारा तूं हाणे केप पातल आहे, हीअं थियल आहे हीअं। और हे भला हिनखे पेंट खे छा चया, कुता कढ पिया आहे छा? मां तुंहिंजे इश्क में डुक भरी इहो रेतीअ ते किरी पियो, बजरीअ ते इहो फाटी पई आहे तॾहिं। माशाल्लाह ज़बरदस्त। तुंहिंजे इश्क में मां अचे पोइ उथी सही पाण उथे या ॿियनि ॿियनि उथारो? न पाण उथी ईमान ऐं सलामती अचे हिते पहुतो आहे। अच्छा, डायरेक्ट हिते पहुतो आहे? हिते पहुतो आहे। मां अॼु माना फुल तोसां न जेको आहे वेड़ कंदसि हिकिड़ी। न सफ़ा पुराणी, हा न? हा असां तूं मूंखे उन वक़्तु छॾे वई जॾहिं मूंखे तुंहिंजी सख़्तु ज़रूरत हुई। तूं मूंखे इहो माना तूं थोरो किसास त करे, मूं त एहसास त करे। न छॾे कोन वयसि, ज़माने छॾायो, तुंहिंजे अफ़ालनि मूंखे छॾायो। तूं बि त सफ़ा पटड़ीअ तो लही पई वञे। मां चयो भला थोरो पासो बि ज़रूरी आहे। हाणे तूं ठीकु आहे, हाणे तो सिर न उहो बि बेवफ़ा माण्हू जेको हूंदो आहे न, बहाना घणा ॿुधाईंदो आहे। तूं बि बहानो हे ज़माने छॾायो, ज़मानो तुंहिंजे कढ पियो त हिनखे छॾे। न ज़मानो कढ न पियो, पर तूं जो वरी ज़माने जे कढ पई त असां चयो त थोरो भला पासो कयूं। हाणे मासी मोरा वठे पंहिंजा ॿिया मज़ा, जेसिताईं वञी ज़माने जी सट सहे ऐं सम्झ में अचेसि ॻाल्हि, तेसिताईं असां बि भला थोरो पासीरो थियूं। हाणे तोखे बि सम्झ में आई आहे ॻाल्हि, वरी तोसां गॾु वेठा आहियूं गोॾो गोॾे में। तुंहिंजे इश्क में मां एतिरी रुनी आहे जो सीवियूं जो पाणी बि हाणे मुंहिंजे गोॾनि सां गारो थी वियो। अल्लाहु अकबर। न फिकर न कर, मां जेको आहे सो इहो हो जेको न इहो हिकिड़ो थींदो आहे जेको स्कूल में उहो ठाहींदा आहिनि बोर्ड, रबड़, डस्टर, स्पंच, मां सॼो हे फोम घुरायो आहे गादेलो। हिन गादेले सां तुंहिंजा ॻोड़ा उगबा। वाह वाह, हे माना तूं नई आंदी आहे मार्केट में त गादेले सां ॻोड़ा उगंदा आहिनि। माण्हू टिशूं वठंदा आहिनि, फलाण वठंदा आहिनि, चङो फलाण। मूंखे इहो ॿुधाए तुंहिंजो नंढपण किथे गुज़रियो? नंढपण मुंहिंजो ॻोठ में गुज़रियो। ऐं पंहिंजे ॻोठ में मुंहिंजो ॻोठु ड्रखण, ज़िलो शिकारपुर। मैट्रिक मां हुतां कई 78 में।
ऐं उन खां पोइ 78 में मैट्रिक कई थी? हा 78। तूं बि वॾो पुराणो ई। हा पुराणो चांवर चढ़ो, तूं पाण खे पुराणो न सम्झजांइ। अच्छा। मां बि ज़रे घटि तो जेतिरो आहियां। अच्छा ज़रे घटि मां जेतिरो आहे। हा पोइ ॾखण में हुन मैट्रिक कई? ॾखण अॻिते काथे पढ़ी? उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी रतोदरे कॉलेज में। छो तूं फर्स्ट ईयर इंटर न कई छा? रतोदरो कॉलेज। अच्छा रतोदरे कॉलेज में कईसीं ऐं उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी मास्टर हुतां कई ऐं उन खां पोइ वरी जॉब। छा में मास्टर कई? मां कई आहे पॉलिटिकल साइंस में। वाह वाह। LLB कई SM लॉ कॉलेज कराची खां। वाह छोकिरा, माना तूं पार्ट टाइम वकील बि आहीं? वकील बि आहियां। उन खां पोइ मुंहिंजा मैनेजमेंट जा कोर्सिस थियल आहिनि, फायर फाइटिंग जा कोर्सिस थियल आहिनि, बम डिस्पोजल जा कोर्सिस थियल आहिनि लाहौर खां, इस्लामाबाद खां, ऐं PNS हिमालय, PNS रहबर, मलीर कैंट मां मुंहिंजा मॉडर्न सिक्योरिटी सिस्टम एंड देयर एडमिनिस्ट्रेशन जा कोर्सिस थियल आहिनि माशाल्लाह। न पोइ इमरान खान खे छो विहारियो तूं वज़ीर आज़म जी सीट? तोखे विहारे ॾेढ इहा डिग्री मुल्क जी क़िस्मत आहे। मुल्क जी इहा क़िस्मत। मुल्क जी क़िस्मत माण्हुनि वटि क़दुरु कोन्हे। मां चयो था चवां पर तूं त साईं खणी बीठो आहे ॻाल्हि खे। हा माना तूं ॾखण शहर जो आहे? ॾखण प्रॉपर ॾखण। माशाल्लाह ज़बरदस्त। मां तो ख़बर आहे मदे जी तो आहे। मूंखे इहा ख़बर आहे ऐं पई, ऐं मूंखे जॾहिं पई ख़बर मदे जी त ॾखण शाख में असां तड़कण ईंदा जीअं असांजो चाचा हूंदो अब्दुल ख़ालिक ईसाणी, या असांजा सौट या ॿाहिरि असांजो मुंहिंजो अदा मोहम्मद सालिह ईसाणी या अदा अली नवाज़ ईसाणी या चाचा अब्दुल ख़ालिक, उन्हनि सां गॾु असां ईंदा हुआसीं ॾखण शाख में, कॾहिं साइकिल ते कॾहिं टांगे ते। अहिड़े नमूने सां पोइ वरी घरां चाचा असांखे चवंदो बाबा घरां पंहिंजी पंहिंजी मानी खणी अचो। पोइ कॾहिं ॾखण शाख में वेंदा हुआसीं, कॾहिं माना नंढाइप खां वठी मानी जो शौक़ीन आहे? हा हा मानीअ गुज़ारा त गुज़ारो ई न आहे न। मानी त न मां ॿुधो आहे न तूं घणी मानी खाई थो वञी? न घणी कोन था खाऊं, हाणे कोन था खाऊं, अॻे खाई वेंदा। अॻे खाई वेंदी, हाणे भला छो घटि हाणे करे? इन करे जो उमिरि जे हिसाब सां ॾिसां त हे बि थी पियो आहे। भला मीडिया में कीअं अचणु छो था अॼु? मीडिया में मां एक्सीडेंटल आयुसि, मुंहिंजी फैमिलीअ में न को सिंगर आहे। माना हीअं ट्रक के लॻाए ऐं डायरेक्ट उॾरी करे मीडिया में? ईअं सफ़ाई। अच्छा सफ़ाई। ओ वाह सफ़ाई। वाह। इहो कहिड़ो ट्रक जो लालो हुजे तोखे मीडिया में यादो? असांखे त अहिड़ो को ट्रक नथी लॻे। लालो ट्रक वारो लालो। वाह वाह वारी लालो। ॻाल्हि कई थी। असांजो दोस्त हुयो हिकिड़ो आहे, अलाह से हुनखे हयाती ॾे, इक़बाल सईद अंसारी साहिबु PTV ते डायरेक्टर हुयो। ऐं इक़बाल सईद अंसारी साहिबु तारिक रोड तां गाॾी ठाराईंदा हुआसीं। मूंखे बि ख़बर न हुई, हुनखे ख़बर न हुई। इलियास मिस्त्री हूंदो, हुन वटि बेंच ते वञी वेहंदो हुउसि, बाबा गाॾीअ जो कमु आहे, हू बीहंदो हो। पोइ हिकु ॿिए सां तारुफ़ थियो, साईं तव्हां केरु तव्हां केरु? हुन चयो साईं तव्हां भला PTV में कमु कंदो, टीवीअ ते कमु कंदो साईं? मां साईं मूंखे त का ख़बर ई कोन्हे का PTV जो कमु छा थींदो आहे, कीअं थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो ससु जी पुनू अलाए कहिड़ी पुराणे दौर में ईअं छड़ो घिटीअ में घुमण जो सीन मिलियो हो। पाड़े में रहंदा हुआसीं कंहिं ज़माने में ड्रिक कॉलोनी में, उते को कैमरामैन हूंदो हो। पोइ ओड़े नमूने सां उन खां पोइ वरी असां का ख़बर ई कोन्हे। ख़ैरु त चई न तव्हां अचो ऐं तव्हां कमु कयो। मां चई तव्हां PTV जा डायरेक्टर एॾा ज़ालिम हुजो, अंदरि ई नथा अचण ॾियो। चई न साईं न असां तव्हांखे जेको आहे सो कोई रहंदा वेहंदा हुते। पोइ या कचे जो एरिया PTV में हिकिड़ो सॾिबो आहे एरिया कचे जो, सो अञा ताईं उहो आहे। पोइ उते इक़बाल सईद अंसारी साहिबु ऐं बादल जमाली साहिबु हिकिड़े कमरे में वेहंदा हुआ। ऐं पोइ उते आउं वियुसि त बादल जमाली साहिबु माना पहिरियों ई तोखे कचे में घुरायूं? कचे में पहिरियों कचे में डप न पियो त कचे में त घुराए रहंदो हुते, ॿधी न विहारे न? जिगिर जलाल खे जीअं ॿधी विहारे कोन्ह विहार। जिगिर जलाल मुंहिंजो संगी, पर हुनखे अक्सर माण्हू चवंदा आहिनि चई त हिन पंहिंजो पाण खे पाण खणायो आहे त जीअं मशहूरु थिया। पोइ हाणे इहा ॻाल्हि सची आहे, अलाए कूड़िया ख़बर न आहे। मशहूरु थियो पोइ नी हो? हा पोइ उन खां पोइ कलामनि में एतिरो मशहूरु न थियो जेतिरो अॻुवा खां पोइ थियो। अच्छा हा थियो। जिगिर मां वटि हिते महिमान अची चुको थी। हाँ। पर मां वॾियूं ॻाल्हियूं कयूं, मां सुन बि मां सां बेवफ़ाई कई। तुंहिंजे छॾण खां पोइ मां जिगिर सां त जिगिरो लॻायो न। हा न, माना हो तुम्हारो कमु आहे त कोन छॾिसां, कोन छॾिसां। पर तव्हां सभु दोस्त यार हिकु जहिड़ा छो आहे बेवफ़ा? बसि छा कयूं, मर्द जेको आहे मजबूर आहे वीचारो, छो जो कमाए थो न। तव्हांखे छा आहे, तव्हांजो त ज़बान ख़र्च। ज़बान ख़र्च एॾा असांजा जेके कम आहिनि त तोखे ख़बर ई न आहे। हा हा न उहा वाकई ख़बर कोन्हे तव्हांजे कमनि। इहा ॻाल्हि तूं सही थी करे, है न? हा इहा ॻाल्हि तूं सही। असांजो मेकअप आहे, ड्रेसिंग आहे, अलाए छा छा, अलाए कहिड़ा कहिड़ा 100 कम आहिनि। लिकल बि खोड़ कम अहिड़ा हूंदा जेका असां ख़बर न आहे। न न बसि इहो हाणे वरी पोइ बाद में ॿुधाईंदी। अच्छा माना पोइ उन कचे में वएं पोइ तूं? उते PTV ते वयसां त उते बादल साहिब जो उन ज़माने में हिकिड़ो प्ले थिए पियो, मुंहिंजे ख़्याल में हवा महल, जंहिंमें सलाहुद्दीन टुनियो साहिबु ऐं उतां स्टार्ट थियो। पहिरियों उहो ASI जो कैरेक्टर हुयो
ऐं उतां शुरूआति कई, उन खां पोइ सिलसिलो हलंदो वियो ऐं हाणे हिते वेठा आहियूं। कच्चे में वञी एसाए जो किरदारु मिलियो छोकिरे खे, वाह वाह। छोकिरो चई ख़ुशि करे छॾी, हा न, छोकिरो त आहे न, मुंहिंजे नज़र में तव्हां ताईं छोकिरो आहे। केॾी क़दरदान आहे यार, अलाह साईं तोखे ख़ुशि रख। इहे माना दुआऊं वठण जो तरीक़ो आहे मुंहिंजो। भला वो फेवरेट सब्जेक्ट कहिड़ो थी तुंहिंजो पढ़ाई में? पढ़ाईअ में हाणे त असांजो फेवरेट सब्जेक्ट जेको आहे सो बोड़ भाॼी ऐं घर जी पूराई। माशाल्लाह ज़बरदस्त। हिन वक़्तु इहो फेवरेट सब्जेक्ट आहे। पहिरियां इलाही केतिरा हुया, पर हाणे जेको आहे सो इहो वञी बचियो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ खे ऐं अलाह पाक खे कीअं राज़ी रखे। कुझु करे बि थो रुगो बसि ईअं हवाल? हा न कयूं था, जॉब हले पई ऐं उन खां पोइ जेको आहे अलाह साईं खे राज़ी जॉब। हा अलाह साईं जे राज़ी रखण जे लाइ उनजी इबादत, निमाज़, क़ुरान ऐं चङा कम, ख़ैर ख़ैरात रब साईं क़बूल करे छॾो बसि। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। भला मीडिया में जो आहे तूं त माना पुराणनि दोस्तनि सां कॉन्टेक्ट आहे, उन्हनि जो छा या फैमिली जो छा हुयो? पहिरियां को हुयो फैमिली में मीडिया में? कोई बि न। पोइ जॾहिं ख़बर पई त हे PTV ते कमु थो करे या ड्रामनि में थो करे त उन्हनि जो छा रिएक्शन हुयो? मक़सदु त शुरूअ में त उन्हनि खे सुठो कोन लॻो ऐं पोइ होरियां उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि खे मां बि सम्झायो ऐं पोइ पाण बि उन्हनि सम्झो त भला ठीकु आहे, थिए थो त छा थियो। मूंखे मां तव्हांखे हिते इहो ज़िक्र कंदो हलां त असांजो हाणे ताज़ो मुंहिंजो ॾाढो प्री प्यारो ऐं खिलणो मिलणो दोस्त आसिफ मुग़ल साहिब जी डेथ थी वई, अलाह साईं हुनजी मग़फ़रत करे। उहो मूंखे कमर्शियल, मूंखे पहिरीं कमर्शियल जेका कराई या मूंखे मोहम्मद बख़्श समेजो साहिब वटि जेको तारुफ़ करायो त उहो मूंखे आसिफ मुग़ल साहिब PTV ते तारुफ़ करायो। अच्छा ज़बरदस्त। भला तव्हांजे इन सूट पेंट इहे माना ईअं कैरेक्टर में हर वक़्तु रहो था, इन जो छा राज़ आहे? कुझु इन जे पोयां कुझु आहे या बसि तव्हां हाणे मीडिया में आयो त मीडिया वारा माण्हू ईअं घुमंदा आहिनि या छा आहे हिन जो? ॻाल्हि इहा आहे त खीसे में भले कुझु बि न हुजे, माण्हू ॾिसण में त चङो लॻे न। हा लटा कपिड़ा टंगिया पिया आहिनि हैंगर में, पाइण में छा आहे? माशाल्लाह ज़बरदस्त, पाइणु घुरिजनि न। हाणे हीअ जेकॾहिं हेठि आहे, हीअ मुंहिंजी हाणे हिकिड़ी पैटर्न थी वई आहे या हिकिड़ी स्टाइल थी वई आहे। ॾिसो न झट खण लाइ तव्हांखे मां जेको आहे सो इहो जेको आहे सो तव्हां पाती, इहो पैटर्न थी वियो आहे ऐं हिन सां हिकिड़ी लुक मिले थी ऐं हिकिड़ो फनकार माना छा? टशन फनकार माना टशन। खीसे में भले गाॾी आहे, पेट्रोल आहे, पैसा मुश्किल सां हूंदा, पर जेको आहे सो माना अच्छा कपिड़ा खीसा खाली ॿिए जे लेखे मुल्क जो वाली। वाह वाह, छा ॻाल्हि कजे। न मां हिकिड़ी ॻाल्हि नाज़िन खे बि ॿुधाईंदुसि तव्हांजे बारे में, त जॾहिं मां तव्हांखे पहिरियों दफ़ो ॾिठो स्क्रीन ते मां परेशान थी वियसि। माना हे कहिड़ो अदाकार आहे जेको माशाल्लाह एॾो हैंडसम पियो लॻे स्क्रीन ते। तव्हांजो फोटोजेनिक फेस आहे ऐं माशाल्लाह तमामु प्यारा लॻंदा आहियो तव्हां स्क्रीन ते। इहा मोहबत त मां वाक़ई माना हिकिड़ो नओं माण्हू ॾिसंदो न। ऐं ॿियो तव्हां वरी रियल लाइफ में एतिरो माना गेटअप करे घुमंदा आहियो जो माण्हू खे लॻंदो यार वाक़ई कुझु माना फ़नकार जे लाइ चयो वेंदो आहे त कुझु हुन में ॾिसण में लॻे त माना कुझु आहे। हा न, माधुरी जे लाइ माधुरी हिकिड़ी फिल्म में चवंदी आहे, जब तक हमें कोई पीछे मुड़ के नहीं देखता ना हमें नींद ही नहीं आती। हाँ ॾिस इहो पीछे मुड़ के देखने वाला माना उहो ॾिसण जे लाइ बि तव्हांजो गेटअप, तव्हांजो टशन कुझु हुजे न, ड्रेसिंग गेटअप तव्हांजो अहिड़ो हुजे। हाणे जीअं मिसाल मुंहिंजा 6 पर आहिनि, हाणे मुंहिंजी हीअ जेका फ्रेंच कट आहे हीअ या मुंहिंजो जेको हैट आहे या मुंहिंजी स्टाइल आहे। अच्छा मां अक्सर सूट बूट में रहंदो आहियां, मां पंहिंजे तबियत ऐं मिज़ाज वारो माण्हू आहियां। ऐं ॿियो जॾहिं तव्हां टीवीअ ते अपीयर थियो था न त यू शुड सम डिफरेंट, कुझु न कुझु अलॻि हुजे, कुझु न कुझु अलॻि हुजे। माना माण्हू खे कुझु डिफरेंट मिलंदो, नओं मिलंदो त उन्हनि खे लॻंदो यार कुझु आहे। हा यस यस। चङो भला कशिश असांजो जेको आहे म्यूज़िक जो चैनल आहे, गानो ॿुधूं? ओ यस डेफिनेटली, इजाज़त हुजे त गानो? न बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, म्यूज़िक सां आहे न लॻा? बहुत ज़बरदस्त। त नाज़रीन तव्हां तेसिताईं गानो ॿुधी वठो, वरी असां न गाने खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं। जो छोड़ी धीरे में रोली थी, कंहिंखे गोली
कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी पद्मणि हल होरियां पद्मणि हल होरियां पद्मणि हल होरियां पद्मणि हल होरियां पाज़े बज सोरी धीरण में रोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी वार जो छोड़ी धीरण में रोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी आरसी आडो रखी आरसी आडो रखी आरसी आडो रखी आरसी आडो रखी कपड़ा चोरी थीरण में रोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी वार जो छोड़ी धीरण में रोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी कंहिंखे गोली थी वेलकम बैक नाज़रीन उम्मीद थी कयां त तव्हांखे असांजो जेको गानो आहे इहो ॾाढो पसंदि आयो हूंदो ऐं मां सां गॾु जेको गेस्टड़ो वेठो आहे उहो पाण माना इहो मन मखण माण्हू आहे ऐं तमामु प्यारो अदाकार आहे असांजो त मां कुझु हाणे सुवाल थोरो माना इंट्रस्टिंग बि कयूं माण्हू बि जेके असांखे ॾिसनि था पिया उन्हनि खे बि मज़ो अचे मां बड़े हिकिड़ो पारत थी मासी मोरा को पुराणो पलांदो न वठदा न पुराणो पलांद त तोखां मां सुठा कंदसि अॼु ए अञा मुंहिंजा 100 सुवाल लिखियल पिया थी अल्लाह साईं राम कजा आज पहिरियों इहो ॿुधाए त कॾहिं लाहौरी गजर खाधी आहे लाहौरी गजर खाधी आहे हा वणंदी अथई हा ठीकु आहे सही आहे सुठो पर लाहौरी गजर मूंखे खपाए ॾेखार तूं बि अदाकार आहे पंहिंजे नाले जो अदाकार आहे अच्छा माना उहो होको ॾियणो आहे होको ॾियणो आहे लाहौरी गजर वठो लाहौरी गजर ॾाढी सुठी लाहौरी गजर बर्फी पेड़ा माए जहिड़ी गजर लाहौरी गजर भाई लाहौरी गजर हेॾी तूं भला अॻे गजर खपाई ॾे सची ॿुधाए मूंखे न या मूंखे त तूं चवंदे तोखे सरकारी नौकरी आहे तूं त गजर जो होको वाह जो ॾेढो आहे फनकार जो मतिलबु छा फनकार जो मतिलबु इहो आहे त हर कैरेक्टर में ईअं थी वञो जहिड़ो की तव्हां उहे आहियो क्या बात क्या बात क्या बात न इहा मां हमेशह डेफिनेशन इहा ई ॿुधाईंदी आहे फनकार जी ऐं तूं माशाल्लाह ईअं दिलि ख़ुशि करे छॾी आहे थैंक यू वेरी मच भला 3 दॿे वारे जो बि करे ॾेखार अल्लाह जो नालो थी न मूंखे ख़ुशी थींदी हाँ। ख़ुशी थींदी ख़ुशी थींदी हाँ। चलो 3 दॿे वारो मूसी टुकड़े वारो मानी 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 अचो छुहारा वठो मानी खड़ी अचो छुहारा वठी वञो 3 दॿे वारो आयो मां अचो हा ॿार आदि हेॾे आ मां हा हे छिगल चंपलियूं खणी आई आहियां बसि बाक़ी का थियनि प्लास्टिक जा थाम वाह
क्या दर्द है तेरी आवाज में छोरे माण्हू पंहिंजी जेका असली हो बि ॾेई वेंदा सुकल पाणी त ॾींदा ई ॾींदा पर जेका पचाईंदा तए तो लाइ उहा बि तोखे ॾेई वेंदा मां आहियां उन चक्कर में जा जीले अपनी ज़िंदगी अच्छा भला हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए गर्मी एॾी माना माण्हू जो साह थो निकिरे ॾींहं तारा था निकिरनि पिया उस जी गर्मी में तोखे जाते ॾिसां थी इहो कोट भला कोट फ्री में मिलंदा थी या छा माना कोट पाती ईअं बीठो हूंदो आहे छा सीन आहे कोट सूट असल में सची ॻाल्हि इहा आहे त अयाशी थींदी आहे पीउ माउ जे पैसे सां ऐं पंहिंजे पैसे सां ज़रूरत पूरी कबी आहे छो हिन वक़्तु या ॿियनि जाइनि ते का लॻंदी आहे न सेल तव्हां वेंदो आहियां हिकु ॿ सूट वठी ईंदो आहियां ऐं पोइ उहे टंगिया पिया हूंदा पोइ उहे पाए घुमंदा वधंदा आहिनि माण्हू चवंदा माना फेवरेट कमु आहे इहो तुंहिंजो सूट बूट पाइणा न ड्रेसिंग ऐं सुठो लॻो न लुक गुड भला नंढे हूंदे माण्हुनि जो छा रिएक्शन हूंदो तूं सुहिणो आहे या इहो हाणे मटियो नंढे हूंदे आउं सफ़ा अहिड़ो सन्हड़ो हूंदो हुउसि ऐं अहिड़ो सीपकड़ो हूंदो हुउसि जो आउं चवंदो हुउसि त अलाए वॾे हवा में उॾरी न वञा सो हाणे जेको आहे सो बसि पोइ हाणे माना इहो माशाल्लाह तव्हां कद बुत कयो आहे हा हाणे कद बुत कयो आहे शादी वादी अॻो बचड़ वाली अॻो पोइ न तमामु सुठो अलाह तव्हांखे ईअं ई ख़ुशि रखे हाणे मां ॿ टे सुवाल कंदीसि ऐं नाज़रीन बि ॼाणणु चाहिनि था छो जो तव्हां जेके असांजा सेलिब्रिटीज़ ईंदा आहिनि असांजे शो में उहे माण्हुनि जा दिलि पसंदीदा सेलिब्रिटीज़ हूंदा आहिनि त उहे उन्हनि जे बारे में ॼाणणु चाहींदा आहिनि त उन्हनि जी लाइफ कीअं आहे उहे कीअं तूं वटि माशाल्लाह फ़ोन पई आहे टच स्क्रीन मोबाइल थो हलाए तूं बि मूंखे बि मारे वई मां टिली लिली वारी हलाईंदो आहियां या बटणनि वारी टिली लिली हथ में त ॿी त इहा टच वारी इहा मूंखे हलाइण नथी अचे मूंखे डायरेक्टर ॾेई आहे उधारिया हीअं रखे हाणे मूंखे हलाइण नथी अचे मां बसि ॾिसी ईअं कंदसि ठीकु आहे 3 फेमस माण्हू जिन जा नंबर तुंहिंजे मोबाइल में 3 फेमस माण्हू जिन जा नंबर मुंहिंजे मोबाइल में आहिनि हिकिड़ो त मुंहिंजो उस्ताद मोहतरम इक़बाल सईद अंसारी साबिक़ा BTV जो डायरेक्टर आहे ऐं ॿियो जेको आहे सो असांजो मरहूम दोस्त हाणे उहो त गुज़ारे वियो आसिफ़ मुग़ल साहब उनजो ऐं टियों जेको आहे सो कंहिंजो नंबर फेमस जेको अज़ीज़ रांझाणी साहब अब्दुल अज़ीज़ रांझाणी ही इज़ वेरी मच हिन मौजूदा दौर जो जेको आहे अब्दुल अज़ीज़ रांझाणी साहब राइटर ऐं उनखां घण पासाओ शख़्स आहे हुनजे लाइ छा जेतिरा लफ़्ज़ चइजनि उहे घटि आहिनि माशाल्लाह भला सिंधी मीडिया में तव्हांखे स्टाइलिश में माना सभिनी खां वधीक स्टाइलिश केरु लॻंदो अदाकारनि में माई सेल्फ ओहो पाण खे माना तारीफ़ जेका ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि आहे माना ॿियनि खे तूं भाएं ई नथो न भायां मां छो नथो ॿिए खां सवाइ त थी नथो सघे न कैरेक्टर ॿियनि खां सवाइ नथो थी सघे या त छो नथो थी सघे मां जो कंदी आहियां हा सोलो उहो खोड़ कैरेक्टर कंदी आहियां न उहे अलॻि आहिनि अच्छा पर जेको आहे सो स्टाइलिश तव्हां जेका ॻाल्हि कई त मां उनजी ॻाल्हि थो कयां त माना नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मोहम्मद ईसानी साहब मोहम्मद अली ईसानी साहब पंहिंजो पाण खे मोस्ट स्टाइलिश सिंधी एक्टर जो लक़ब ॾेई छॾियो आहे अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं कराची मां जिथे मासी मोरा ऑनलाइन प्रोग्राम में मासी मोरा जे साम्हूं पंहिंजी तारीफ़ कंदे मोहम्मद अली ईसानी साहब न थकिजो मां कॾहिं कॾहिं न्यूज़ बि पढ़ंदी आहियां मूंखे थोरो इहो बि आहे सम्झ माइंड त नथो करी न न छा कयां त ख़बरूं खां पोइ तोसां मुलाक़ात थी आहे मूंखां पुछ न ऐं ली ईअं न चम ठही न वञा तोसां हिते ई जो हिते मां इन ई चक्कर में आहियां त तोसां ठां अच्छा तूं वरी चक्कर में आयो आहे वरी ॿीहर ठाऊं हिकु दफ़ो तूं मां बेवफ़ाई कई आहे ॿीहर न ठहंदीसां इहो तूं दिलि ते लिखी छॾ हाणे बाक़ी भला फिट एक्टर केरु लॻंदो तोखे सिंधी मीडिया में यासिर शोरो ओहो सची ॻाल्हि इहा आहे त तूं घटि आहे तूं फिट न आहीं तूं त सुपर फिट आहीं माना मां जी तूं तारीफ़ करें थो पर मां ॿुधायां थी मां सेट न शींदीसां बाक़ी तूं खणी 100 तारीफ़ा कर मुंहिंजी न सेट तूं शींदी आहे छड़ो सेट न शींदी आहे पर घणो कुझु शींदो वञे भला इहो ॿुधाए त न्यू कमर जेके अचनि था पिया मीडिया में उन्हनि मां कोई अहिड़ो न्यू कमर आयो हुजे जेको तोखे लॻंदो हुजे त इलाही अॻिते वेंदो या इलाही टाइम ताईं हलंदो छो जो मीडिया में जेको ईंदो आहे माण्हू उहो घणो अरसो न हलंदा आहिनि खोड़ माण्हू कुझु ई माण्हू हूंदा आहिनि जेके अॻिते वञी सघंदा आहिनि इलाही टाइम हली सघंदा आहिनि को न्यू कमर जेको लॻंदो हुजे त इलाही अॻिते वेंदो सची ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन प्रोग्राम में असां वेठा आहियूं ऐं हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं उसूली तौर ते त चवंदा आहिनि त साम्हूं तारीफ़ न कजे रिपोर्ट करे पर ॻाल्हि इहा आहे त मासी मोरा ऑनलाइन जंहिंमें तव्हां आहियो यू आर गोइंग वेल
ऐं तव्हां अमेरिका खां पढ़ी आया हो ऐं वधीक पढ़ो पिया इंशाल्लाह मूंखे तव्हांजो फ्यूचर जेको आहे उहो तमामु सुठो ब्राइट पियो नज़र अचे थैंक यू सो मच ऐं इहे वॾा लफ़्ज़ आहिनि इलाही न really, तव्हां जहिड़ा सीनियर माण्हू इहे really. चवनि अच्छा हे तव्हांखे मां कयां थी वज़ीर आज़म ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं ॿुधजांइ इहा त हे जेके मां तव्हांखे नाला ॿुधायां थी इन्हनि खे कहिड़ी वज़ारत ॾींदव ठीकु आहे ठीकु आहे आपा शबीरा चना हण लठ आपा शबीरा खे उसूली छो भला हाणे लठ छो आपा शबीरा जेको आहे न उनखे उसूली तौर ते तो झेड़नि झटनि वारी वज़ारत हुजे पर हिनखे जेको आहे सो इहो शुद्ध समाव वारी वज़ारत ॾिबी शुद्ध समाव वारी जेका इहा ख़ैर ख़बर रखे पाड़े ओड़े वारनि जो ऐं मुल्क जो अच्छा हा रूबी अली रूबी अली खे वेलफेयर ॾिबी या हिनखे हीउ जेको आहे न फिल्म एंड इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग अच्छा इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग रूबी अली असद कुरैशी साहब असद कुरैशी साहब खे ॾिजे साईं खे चवां इहो जेको न इहे जहिड़ा कराईंदा आहिनि या ॿेला बढराईंदा आहिनि उहा ॾिजे फॉरेस्ट मिनिस्टर अच्छा बिशारत समो साहब बिशारत समय खे रेलवे जी छो भला रेल ते घणो घुमंदो आहे अच्छा ऐं मीर मोहम्मद लाखे खे ॾिजे साईं खे चवां रेवेन्यू हा इहे जेके तपदार इहा वज़ारत अच्छा माना कमदार वारो खादिम खोखर खे ॾिजे लाइव जेको असांजो खूनी माण्हू आहे हा उनखे लाइव स्टॉक वते साईं खे चवां ॿकरियूं रेढनि जो ख़्यालु कंदो घोड़नि मेन जो अब्दुल मनान अब्बासी मामा लालू साहब मामा लालूअ खे एरिगेशन ॾियोसि वते साईं खे चवां बुंडा साईं खे चवां खोलींदो बंदि कंदो एरिगेशन अच्छा ज़बरदस्त त ही कुझु सुवाल हुया जेके मां तव्हां खां एज़ अ वज़ारत जे पुछो हिकिड़ो ॿियो सुवाल त तव्हां माशाल्लाह हिन उमिरि में बि आहियो त खणी तव्हां नंढड़ा मूंखां बि पोइ आया आहियो तव्हां मूंखां पोइ आया आहियो अञा तव्हां माशाल्लाह ॿधड़नि में आहियो तव्हां सभु कुझु पहिरां ई शुरू करे ॾिनो आहे दुनिया तव्हां ॾाढा फास्ट फॉरवर्ड आहियो पर अगरि तव्हांजी ज़िंदगी ते बायोपिक थी ठहे त कहिड़े अदाकार खे पंहिंजो रोल प्ले कंदे ॾिसणु चाहींदव Again, I'll take name of Asim Mughal पर वीचारो कोन्हे को उनजी मुंहिंजी रिज़म्बलिंग ऐं फिज़िक मिले पई सो हाणे वरी इहो ॿीहर सोचे ऐं पोइ वरी ॿुधाए थो त अच्छा माना असद कुरैशी साहब मुंहिंजे हुन ते आई थिंक त उहो करे सघे अच्छा तव्हां माना फिज़िक जे हिसाब सां न पर तव्हां ख़बर आहे रणबीर कपूर जेको आहे उन संजय दत्त जी बायोपिक में कमु कयो आहे त उन पाण खे ट्रांसफॉर्म कयो बॉडी ठाही वार वॾा कया घणो कुझु मतिलबु अगरि उन हिसाब सां ॾिठो वञे त को बि एक्टर ईअं फिज़िक करे सघे थो एज़ अ कैरेक्टर जे हिसाब सां तव्हांजी कंहिंसां लॻे थो त रिज़म्बलेंस आहे अली रज़ा कटवर जेको आहे सो आई थिंक ही कैन परफॉर्म अच्छा अली रज़ा कटवर त माना ज़बरदस्त अली रज़ा कटवर साहब जेको आहे तव्हांजी करे सघनि था भला का अहिड़ी अफ़वाह जेका तव्हां पंहिंजे बारे में फैलाइणु चाहियो अफ़वाह जेका तव्हां पंहिंजे बारे में हर फैलायो त बसि इहा ॻाल्हि ईअं भुली वञे मुंहिंजे बारे में अच्छा इहा त जेको आहे सो मूंखे 20 ग्रेड मिली वियो आहे अच्छा इन सां तव्हां ख़ुशी थींदी मूंखे 20 ग्रेड मिली वियो आहे न मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त तव्हां माशाल्लाह हिन वक़्तु 19 ग्रेड में आहियो अलाह सां ख़ैर करे ऐं गवर्नमेंट जॉब करनि पिया भला ॿई कीअं पिया मैनेज कयो कीअं पिया मैनेज करणा पवंदा ॾिसो जॾहिं तव्हांखे इश्क ऐं तव्हांखे को शइ कमु करिणो आहे न पोइ मैनेज करिणो थो पए ऐं इहो हूअं त ॾुखियो आहे पर इहो ॾाढो ईज़ी बि आहे हाणे जीअं मूंखे हिते अचिणो हुयो ऐं मूंखे हिकिड़ो टाई अप प्रोग्राम थियलु हुयो त मूंखे उहो हुयो त मूंखे हिते वञिणो आहे ऐं मां पहुची वियुसि सो अहिड़े नमूने सां ई करिणो थो पए हाणे रिसेंटली मां हिकिड़ो प्ले कयो आहे ARY जो हुन में सो हुते जीअं उन्हनि चयो टाइमिंग उन्हनि शाम जी ॾिनी त मां पहुची वियुसि ऐं हुते कमु कयोसीं ऐं कमु करियूं पिया अच्छा माना इहो ॾिसंदा आहियो त जॉब जी टाइमिंग हुजे शाम जो हुजे ॿिए कंहिं वीकेंड अच्छा इहो बि हिकिड़ो मां ॿुधायांव त आई एम द ओनली ऑफिसर ऑफ माई डिपार्टमेंट KPT में सिर्फ़ु परमिशन मूंखे आहे राइटिंग में मूंखे सिर्फ़ु परमिशन आहे पंहिंजो शोबिज़ में कमु करण जी ऐं आउं कमु करियां पियो पोइ बि आउं कोशिशि कंदो आहियां त ऑफिस टाइम खां पोइ जेको आहे सो ऐं असांजे ऑफिस वारा असांजो ख़्यालु रखनि बि था कॾहिं कॾहिं ज़्यादती बि कनि था पर पोइ हाणे अलाह सां ख़ैर कंदो आई एम वेटिंग त हाणे छा थो थिए ज़्यादतियूं केतिरियूं थियनि थियूं उनखां पोइ सोशल मीडिया ते न त पोइ पाण खे हू कंदासीं त जेके ज़्यादतियूं थियनि थियूं असां माण्हुनि सां त पोइ
ख़ासि करे असां सिंधियुनि माण्हुनि सां थियनि थियूं जातियूं फेडरल जेके इदारा आहिनि उन्हनि में थियनि थियूं ऐं ईअं न थियणु खपे इहो दैट इज़ नॉट गुड। बिल्कुलु। अच्छा, तव्हां निंड मां उथो ऐं तव्हां रियलाइज़ कयो त मां मोहम्मद अली ईसाणी न आहियां, फलाणो एक्टर आहियां, ठीकु आहे त तव्हांजो अच्छा इहो भला सवाल थोरो मज़े जो आहे, हा। गानो ॿुधी करे पोइ था हिनखे ठीकु आहे। त डिटेल कचहरी कयो हा, न। हा, हा। इहो मूं वॾो सवाल आहे न को माना हर हिकु ॻाल्हि पुछंदसि हिनखे ॾिसां त सही एतिरनि सालनि में मटियो आहे ओढ़ो आहे छा कयो आहे हिन। तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि नंढी आहे? सभु सवाल तव्हांजा वॾा आहिनि, तव्हां पाण वॾा आला पाइजा आहियो, इन करे सवाल बि वॾा आहिनि। न मां हिकिड़ी नंढड़ी आर्टिस्ट आहियां, नंढड़े ज़रड़े बराबरि बि न आहियां, पर इहो गाने खां पोइ वरी डिस्कस कयूं था। नाज़रीन तव्हां बि गानो ॿुधी वठो, असां बि गानो ॿुधी वठूं, इंजॉय कयो, पोइ मिलूं था वरी गाने खां पोइ। कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया, फर्क सी गिर गई काम ही कर गई, आग ऐसी लगाई मजा आ गया। मेरा बाबू छेल छबीला मैं तो नाचूंगी, हाय मेरा बलमा रंग रंगीला मैं तो नाचूंगी, गजरा लगा के गजरा सजा के मैं शर्माऊं रे, हाय मैं शर्माऊं रे, ओ मेरा बाबू छेल छबीला मैं तो नाचूंगी नाचूंगी नाचूंगी। शुकाए खंदाना ले लड़ियाला, सुल्फा मरंदाना ले लड़ियाला, नाज हुस्ने ए नाज हुस्ने, ऐ नाज हुस्ने वाला, दिल मनी बुड़तक लाला, दिल मनी बुरतक लाला, चिट्टा चोला सीधी दर्जी, नहीं बुलेंदा ढोले दी मर्जी, कच्ची निकली डोले दी यारी, सोने दी चूड़ी हर वेले अटके वंग नाले, ओखी भावे सुखी निबसी ढोले दे संग नाले, सोने दी चूड़ी मड़बा में के माता पस्पीना खुला खंदल मकावा मड़बा में के, जमा जाना नाम डबा में के, जमा जाना नाम डबा में के, जानान 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 दस्तर के जादूगरी दी कमीना लेवा नहीं दा, दस्तर के जादू घड़ी दी दामीना लेवा नहीं दा, जानान 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 चिपके उसी सुमरे खुले दुनिया गैदा, जानान चिपके उसे सुमरख कुल्ले दुनिया गैदा, जानान 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 सिंधिन जा मेला हो मेला मेला, सिंधिन जा मेला भारो लगंदाई रहंदा, दिन जा मेला हो मेला मेला, दिन जा मेला हो मेला भारो लगंदा ही रहंदा। कराची हैदराबाद हुजे
घर बेराज हुजे सचल सामी शाह कटाई कलंदर लाल शबाज हुजे सूफिन जा मेला हो मेला मेला मस्तन जा मेला हो मेला भारो लगंदाई रहंदा सिंधिन जा मेला हो मेला मेला सिंधिन जा मेला हो मेला मेला लगंदाई रहंदा सिंधिन जा मेला सिंधिन जा मेला वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॿुधो असांजो ही कशिश ते गानो ऐं उमेद थी कयां त तव्हांखे पसंदि आयो हूंदो, छो जो असांजा गाना माशाल्लाह एॾा ज़बरदस्त हूंदा आहिनि जो मां पाण सॼो ॾींहुं इहो कशिश जो चैनल ते इहे वेठी हूंदी त मां इहो वफ़का बि ॾिसंदी आहियां त मथां को गानो न मां को मिस शी वॼे एॾी छा चइबो आहे पिरी जे करे सहणो पवंदो आहे न। सही सही। मां ब्रेक में इन गाने में वञण खां पहिरियां मां सुवाल पई कयां तव्हां खां त तव्हां निंड मां उथो ऐं फलाणी सेलिब्रिटी थी वञो ठीकु त तव्हांजो पहिरियों कमु कहिड़ो कंदव? मॉडल एंड एक्ट्रेस तानिया ख़ान। हाँ। अगरि तव्हां सुबुह जो उथो ॾिसो अड़े मां त तानिया ख़ान थी वियो आहियां, अच्छा हाणे कहिड़ो कमु कंदव पहिरियों कमु? पहिरियों कमु अच्छा नज़र में इहो रखिजो त उन्हनि एक्टरनि खे नज़र में रखिजो। अच्छा तानिया खान खे। हा तानिया खान माना शबीरा चन्ना, मैडम शबीरा चन्ना जी थी न, जे तानिया खान उहा न? तानिया चन्ना न, तानिया ख़ान जेका असांजी मॉडल आहे, एक्ट्रेस आहे। अच्छा जी जी। सभ खां पहिरियों जॾहिं हाणे मूंखे ज़ाइफ़ा त न कयो न पाण वांगुरु, पोइ छा आहे अदाकार, जॾहिं तव्हां चओ था हा, इहो- अदाकार जो मतिलबु आहे, फनकार जो मतिलबु आहे त उहो ॿिए जी स्क्रीन ते अकासी थो करे। सभ खां पहिरियों मां जॾहिं उथंदुसि ऐं सम्झंदुसि तानिया खान थी वई आहियां त कल में पढ़ण खां पोइ बिस्मिल्लाह करे ऐं शीशो ॾिसंदुसि त मुंहिंजी शक्ल साॻी आहे राति जहिड़ी आहे, फिटी वई आहे। अच्छा मतलब तानिया ब्यूटी कॉन्शियस आहे उहो Oh, ॾिसंदी। yes, oh, ओके। yes. अली रज़ा कटपर, अगरि तव्हां अली रज़ा कटपर त थी वञो हा। त छा कंदव? ऐं कोशिशि इहा कंदुसि त जॾहिं सेट ते अचां रिकॉर्डिंग जे लाइ त पहिरियां रिकॉर्डिंग खे तरजीह ॾियां, कचहरीअ खे बाद में रखां। अच्छा माना उहो तरजीह कम खे ॾींदा आहिनि वधीक? न हू मां जेको महसूसु कयो, हाणे बि असां गॾु कमु कयोसीं हिकिड़े प्ले में, सो उते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, हेॾो जूं कचहरियूं, सेट लॻो पियो आहे, उते बेडरूम जो सेट हो। मां चयो अली रज़ा अलाह जो नालो बाबा पहिरियों सीन कयूं, हुन खां पोइ कचहरियूं कयूं, ईअं न कर। अच्छा माना कचहरी जो मोर आहे। मक़सदु हू जेको आहे सो कमु सुठो कंदो आहे ऐं कमु हू जेको, पर ईअं बि आहे त भई माण्हू कमु महिल कमु करे। अच्छा असलम भुट्टो हुजो। लाजवाब। असलम भुट्टो साहब खां मां इलाही सिखंदो आहियां, सिखियो आहे ऐं ही इज़ थारोली जेंटलमैन, ही इज़ वेरी मच गुड डायरेक्टर एज़ वेल ही इज़ वेरी गुड एक्टर। न मतिलबु उहो त मूंखे बि ख़बर आहे माशाल्लाह तमामु प्यारो माण्हू आहे, पर मां इहा ॻाल्हि थी कयां त सुबुह जो तूं उथे असलम भुट्टो हुजे अच्छा असलम भुट्टो थी वियो आहियां त छा कंदे, पहिरियों कमु कहिड़ो कंदे? हल बिया पुट उते करे स्क्रिप्ट त न ॾींदो अब हाणे कमु करिणो आहे। उते मां पाणी पीअंदुमि, अच्छा पाणी पीअंदो, पाणी पीअंदुमि, उन खां पोइ? उन खां पोइ वॉशरूम वेंदुसि। अच्छा उहो बि त कमु आहे न। उहो बि कमु हा आहे। उहो बि कमु आहे। उन खां पोइ? उन खां पोइ नाश्तो कंदुसि। इहो त कोई बि कंदो, असलम भुट्टो छा कंदो, हुन में ख़ासि छा आहे? उहो पहिरियों ॾिसंदो गाॾी ॿाहिरि जेका बीठी आहे सही सलामत बीठी आहे, को हीरोइन व्हील कैप लाहे वियसि। अच्छा गाॾीअ जो। सही सही सही। भला महमूदा लाखो? हा महमूदा लाखो, मां महमूदा लाखो जेकॾहिं थी वञा त, हा हा महमूदा लाखो जेकॾहिं आउं थी वञा त आउं पोइ इहो उथण सां इहो ॾिसंदुसि जेको कलर मूंखे थियल आहे इहो भला फिटी त न वियो। हेयर कलर सॉरी सॉरी महमूदा सॉरी। हेयर कलर? हेयर कलर उहो एॾो डार्क कंदी आहे अच्छा। जो मूंखे उन ॾींहुं बि आर्ट्स काउंसिल में मिली, मां चिताए ॾिसां पियो त महमूदा आहे या को छोकिरो पर आहे। इलाही प्यारी आहे मतिलबु, है न? वेरी डिसेंट एंड लवली आहे ऐं ॾाढी लवली सुठी। आहे, ॾाढी सुठी हा आहे। ॾाढी। अॼुकल्ह सिंगिंग बि शुरू कई अथई ऐं अच्छा। ओ यस जेको आहे न न अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे हा, महमूदा। ख़ुशि रखे, हा। नसरीन नाज़, आपा नसरीन नाज़ अल्लाह अकबर। नसीर नाज़ सां मां गॾु कमु कयो आहे। मुंहिंजी फेवरेट आहे। हा न न मुंहिंजी फेवरेट आहे ऐं सुठी आर्टिस्ट अथव, हा न? बहितरीनु आर्टिस्ट अथव। यस न सवाल इहो न आहे त बहितरीनु आर्टिस्ट आहे, उहो सॼी सिंध उन्हनि खे प्यारु करे थी ओके, पई, उहो असांखे ख़बर आहे। पर अगरि तव्हां आपा नसरीन नाज़ जे रूप में उथो सुबुह जो छा कंदव?
सुबुह उथ अलाह जो एॾा इम्तिहान त न वटि मासी मोर पुराणा पलांद थी अॼु पुराणा पलांद कढीस अञा त मां शुरूआत ई न कई आहे ऐं उते जेकॾहिं आउं नसरीन नाज़ थी थी वञा त आउं उथण सां ॾिसंदसि त राति जी जेका बचियल मानी आयो ॿार खाई त न विया अच्छा छो जो मूंखे बि नाश्तो करिणो आहे न अच्छा पारूथी मानी खाईंदी आहे सुबुह तॾहिं त तुली थी आहे अच्छा सॉरी असल में फन जो प्रोग्राम हाँ, आहे yes. उन्हनि खे बि ख़बर आहे त इहे सभु मज़ाक पिया कयूं कॉमेडी प्रोग्राम आहे अच्छा हाणे रांदि खेॾंदमि मां तोसां हाणे ईंदे न तूं रांदि शुरू हाणे थी आहे रांदि हाणे शुरू थी आहे त मां तोखे पहिरियों टेलर पई ॾेखारियां फिल्म जो हाणे डिस्क्लेमर हाणे शुरू रैपिड फायर आहे ठीकु आहे माना हिन में तोखे मां जेको बि सवाल कंदमि उन में 2 ऑप्शन हूंदा ठीकु आहे पर इहो सोचे सम्झे ई न इहे पॉलिटिकल जवाब न ॿई मूंखे वणंदा आहिनि ॿई दोस्त न पर जेको हूंदो उहो त हूंदो न हूंदो पर हिकिड़े जो नालो खणणो अथई रैपिड फायर माना जल्दी हा ऐं ईअं जेको ॿुधे त उहो क्विक एंड क्रैश यस केरु आहे बहितरीन अदाकार असद कुरैशी या ज़ुल्फ़कार बुर्दी असद कुरैशी बेस्ट कॉमेडियन अली गुल मलाह या सोहराब सूमरो ॿई बहितरीन आहिनि पर कॉमेडियन जेको बहितरीन आहे उहो मूंखे सोहराब वणंदो आहे ओके वधीक सुठो जहिड़ो केरु कंदो आहे नसरीन नाज़ या शबीना चना शबीना चना पर अॼुकल्ह नसरीन नाज़ में टापो टाप थी वञे हा सुठो डायरेक्टर ज़हीर मीरजत या अली अकबर पठान ज़हीर मीरजत ओके फीमेल सुठी मॉडल केरु आहे तानिया खान या रूबी अली रूबी अली सुठो अदाकार तव्हांजी नज़र में सलाउद्दीन तुन्यो या अयूब खोसो सलाउद्दीन तुन्यो साहब सां मां गॾु कमु कयो आहे ऐं अयूब खोसे साहब सां कमु न कयो आहे ॿई बहितरीन आर्टिस्ट आहिनि नो डाउट बोथ आर वेरी मच गुड एक्टर पर हिकिड़ो हूंदो न जेको मां जीअं त सलाउद्दीन साहब सां गॾु कमु कयो आहे मां हुनजो नालो खणंदुसि जंहिं सां माना गॾु कमु कयो आहे माना हाणे मां तोसां गॾु कमु न कयो त तूं मुंहिंजो नालो किथे बि न खणंदी न छो तूं त मुंहिंजे दिलि में आहे न ऐं दिलि जे बि उन खाने में जितां निकिरी नथी सघे ओ चलो मां इहो तारीफ़ पाण वटि रखां थी छो त मूंखे हाणे तुंहिंजियूं ॻाल्हियूं इम्प्रेस नथियूं करनि न ईअं न तूं जेको मूंखे जंहिं दौर में छॾे वियो आहे न हाणे तूं खणी मूंखे बसि हाणे मां छा चवां टीवी ते तोखे मां छा चवां पर तूं एॾी बेवफ़ाई एॾी गंदे तरीक़े सां करे वियो आहे जो हाणे मुंहिंजी दिलि ई नथी वञे मां न छॾियो हो इहो महांगाई मूंखे छॾायो हाणे वरी कहिड़ी सस्ताए पए हाणे बि त महांगाई चोट ते आहे हाणे छो मोटी आयो आहे तूं हा इहा ॻाल्हि आहे चङो नेक्स्ट में था हलूं पिया पंहिंजे सेगमेंट में हाणे तोसां गिला त कंदी रहंदसि पूरे प्रोग्राम में ॾींदी मां बि कोड मिड़ई पारत थी मां बि जंहिंजे कढ पवा उन खे ख़ुदाए बचाए अच्छा त भला हे मां अच्छा हे जेको सेगमेंट आहे हिन में येस आर नो जो आहे ठीकु आहे माना हिन में उबतो जवाबु ॾींदे ठीकु आहे मिसाल मां तोखे चवां त तुंहिंजो नालो मोहम्मद अली ईसाणी आहे तूं चओ न अच्छा छो त आहे त सही तुंहिंजो नालो पर इहो ग़लति जवाबु ॾियणो आहे अच्छा ग़लति ॼणो आहे ओके जी हा बिल्कुलु पहिरियों सुवाल इहो आहे त मां हाणे पोड़ो थी वियो आहियां हा मां पार्ट टाइम में रक्शो हलाईंदो आहियां हा एॾो सोचे सम्झी न कर प्रोमो में न लॻंदो कुटकोड़ी थी वियो मां एॾो वॾो आर्टिस्ट आहियां जो जिते बि वञा सेल्फीज़ जा टड़का थी वेंदा आहिनि हा माशाल्लाह ज़बरदस्त माना न माना को लिफ्ट ई न कराईंदो न कोई न ईअं न कर फाटकारो बि कोन थो सुञाणे मां पाण खे सुठो आर्टिस्ट सम्झंदो आहियां हा माना न सम्झंदो आहियां हल इहो बि सही आहे कुझु त न त सॼो जेको प्रोग्राम शुरू थियो आहे त तूं पंहिंजी तारीफ़ को बुढ़ियो ई न आहे फेवरेट केरु आहे मां पाण स्टाइलिश केरु आहे मां पाण भलो केरु आहे मां पाण चङो इहो त माना तूं सुठो कयो मुंहिंजो फेवरेट सिंगर वहीद हिकिड़ो आहे तौबा कर पाड़ी वहीद ॿुधे तो छा चई तौबा बाबा अच्छा हाणे न तव्हां माशाल्लाह तव्हां माना हाज़ो दिमाग़ी सां खेॾो पिया पर थधो सां कयो आहे ॾबी माना ॾुखिया सां गॾु जेको वेहंदो तदा सां न करे थो थोरो सोच अच्छा तो में करंट घटि आहे मुंह में करंट आहे 11,000 वोल्ट बिजली जी तार लॻी पई आहे चङो हे जेको सेगमेंट आहे अवाम जी अदालत ठीकु आहे सही आहे हिन में अवाम खे मां ॿुधाईंदी आहियां पहिरियों त भाउ फलाणो गेस्टड़ो या गेस्टड़ी मां वटि अचनि था ठीकु आहे पोइ माण्हू हणंदा आहिनि इल्ज़ाम त हे त अहिड़ो आहे हे त अहिड़ो आहे कमेंटनि में अच्छा सम्झे उहे हाणे तोखे मां चवंदुमि त हे फलाणे तो हे इल्ज़ाम हयो आहे अच्छा अगरि वाक़ई में उहो इल्ज़ाम आहे त बि ॿुधाए हा ड्रोही थी मां सां कूड़ न हणजांइ ठीकु आहे मां पिटींदी त मां जेके मां सां कूड़ ड्रोही थी चयो फतन पीर जी ड्रोही थी फतन पीर असांजी साइड जो आहे न हा ॿधे जी रखण जी साइड जो आहे बिल्कुलु
जिते अक्सर चोरियूं थींदियूं अक्सर चोरियूं अञा बि थियनि अञा थियूं बि थियनि थियूं शलफतन पीर पुॼे पिया की असां त कुझु नथा करे सघूं पिया हा सम्झे त हे माना तोखे ॿुधाइणा त इहो वाक़िया आहे या माण्हुनि हरूभरू इल्ज़ाम हया आहिनि ठीकु आहे पहिरियों तो ते इल्ज़ाम इहो आहे त तव्हां राति जो फुल गेटअप करे सुम्हंदा आहियो घर वारा परेशान हूंदा आहिनि त तव्हां ऑफिस था वञो पर इहो तव्हांजो सुम्हण जो गेटअप हूंदो आहे इहो हरू भरू जो इल्ज़ाम आहे अच्छा इहो हरू भरू माना सुम्हण महिल तूं इहो टोपी वोपी लाए थो सुम्ही सभु मूंखे सोड़ी महिल तव्हां ॾिसो न छो चॾो पाए सुम्हंदो आहे छा? चॾो बि सम्झ बसि सुञाणे ई न सघंदी माशाल्लाह हा। ज़बरदस्त अच्छा चॾो बि एॾो वॾो खोलो जो जहिड़ो की बसि चॾो मामे हूंदो आहे मां चॾे में न हूंदो आहियां वाक़ई वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो अलाह हसो न वाक़ई माना मां तोखे ॾिठो आहे हर जॻह ते तूं इहो गेटअप वेटअप करे घुमंदो हा आहे तव्हांजो छा ख़्यालु आहे त मां फुल सूट पाए टाई पाए पोइ सुम्हंदो आहियां अले मूंखे बि लॻंदो आहे पर हे सॼो ॾींहुं जो इहो तो घुमे तोखे मां ॿाहिरि बि किथे ॾिसंदुमि त तूं इहो गेटअप वेटअप हीअं करे घुमंदो मां चलो सुम्हंदो हूंदो पहिरियों टाए बाए हणंदो हूंदो ईअं वार ठाहींदो हूंदो टोपी पाईंदो हूंदो हाणे चई मां वञी करे सुम्हां थो हा थी सघे थो छो सही ॻाल्हि आहे न इहो मां तोखे आइडियो थी ॾियां ईअं कंदो हा कर असांजो हिकिड़ो संगती हूंदो उहो खिलंदो बि अंग्रेज़ीअ में हो अंग्रेज़ी में कीअं अंग्रेज़ीअ में खिलंदो हो ॻाल्हाईंदो ग़लति अंग्रेज़ी पोइ असां हुनखे चवंदा हुआसीं तूं यार खिली बि अंग्रेज़ीअ में थो न मां तुंहिंजो बि खिलण माशाल्लाह ॾाढो माना यूनिक आहे थोरो खिली त ॾेखारी केबीरे में थोरो खिल त ॾिसो न वरा कहिड़ो खिलाड़ी आहे ज़बरदस्त पर सिर्फ़ गेटअप यूनिक न आहे हा। खिलण बि यूनिक आहे खिलण बि यूनिक आहे हर शइ यूनिक आहे छड़ो गेटअप न छड़ो खिलण न एवरीथिंग यूनिक आहे अरे। हा हा तव्हां आज़माए सघो था आज़माए सघो था। अच्छा इहे भला मां थी रुगो सम्झायां सभु चवंदा आहिनि तव्हांखे न न इहो मूंखे अक्सर दोस्त चवंदा आहिनि त यार यू आर सम डिफरेंट ज़बरदस्त ऐं हुजणु खपे आर्टिस्ट मीन सम डिफरेंट न न माशाल्लाह Oh, yes. तमामु तमामु सुठी ॻाल्हि आहे तव्हां सूट बूट बि पाए घुमंदा कयो ऐं ॿियो सुम्हंदा कयो सॉरी घुमंदा त उअं ई आहियो सुम्हंदा कयो सूट में मां माना ॾिसण थी चाहियां तव्हांखे माना सुता पिया हुजो ईअं टाए लॻल हुजे हा माण्हू न। परेशान थियो न हिनखे छा थियो आहे सफ़ा हीअं हा ज़बरदस्त ठीकु आहे ॿियो तव्हां ते इल्ज़ाम आहे त डायरेक्टर तव्हां बेज़ार आहिनि त ड्रामे जो एतिरो बजट ई न आहे जेतिरो तव्हां खाई था वञो तोबा इस्तग़फ़ार यकीन कंदव त असांजा अॼुकल्ह जेके ड्रामा ठहनि था त उते वञो न जेकॾहिं सेट ते त डायरेक्टर ॾिसे थो त हथ में का शइ आहे कोन्हे जेकॾहिं का न आहे न साईं छो भला अॼु हथे ख़ाली आया हो इहा हालत आहे असांजे डायरेक्टर जी अलाह पनाह ॾे इहो इल्ज़ाम ग़लति आहे अच्छा ग़लति आहे ग़लति आहे अक्सर तव्हां शूट ते 3 शर्ट्स खणी ईंदा आहियो पर वापसी में 5 खणी ईंदा आहियो हीअ मां छा थी ॿुधां हीअ तूं कहिड़ा कम शुरू कया आहिनि इहे ग़लति था ॿुधो मुंहिंजे वय खां पोइ तूं हे कहिड़ा कम शुरू कया आहिनि हा चङो न मुंहिंजे जुदाईअ खां पोइ मुंहिंजे जुदाई खां जुदाईअ खां पोइ पोइ माना इहे टे इल्ज़ाम आहिनि इल्ज़ाम इहे बेजा इल्ज़ाम आहिनि माना ईअं न आहे न अलाए मां ॿुधो आहे तुंहिंजे कई रोज़ नवां नवां ड्रेसूं वेसूं पाए थो इहो तो खणी ईंदो आहे खणी थो अचे अदाकार परेशान आहिनि जॾहिं तूं ईंदो आहे त पंहिंजूं शर्टूं लिकाईंदा आहिनि भाई लिकाए ईसाड़ी साहिब थो अचे इहे त न आहे न न न न न बल्कि यकीन कयो त आउं जॾहिं कढंदो आहियां न पंहिंजे गाॾीअ मां शर्टूं ऐं ड्रेसिंग कढंदो आहियां मूंखे भउ हूंदो आहे त का रहिजी कॾहिं कॾहिं रहिजी वेंदियूं आहिनि हिकु अधु शर्ट का टी शर्ट या कुझु न कुझु रहिजी वेंदो आहे बसि पोइ वरी अलाह मालिक कॾहिं मिलंदो आहे कॾहिं न बि मिलंदो आहे छो ॿियो कोई बि गाॾी में अचे सामान कढी वेंदो आहे छा न कढी रखंदो आहियां न सेट ते ड्रेसिंग चेंज अच्छा 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 ज़बरदस्त इहे इल्ज़ाम न ग़लति पर मूंखे को भउ भोलो न आहे छो जो मुंहिंजी ड्रेसिंग तोखे पूरी बि न ईंदी तूं काॾे कंदी हा न न तव्हांजी त अलॻि आहे न अलॻि आहे तव्हांजे त ॾिसो हिन में त मोती लॻल आहिनि वग़ैरह वग़ैरह इहो मां छा कंदुमि अलाए मथां खपाईंदो हुजे खणी त वञे थो मथां खपाए न अच्छा इहो कारोबार न कंदो आहे माशाल्लाह ज़बरदस्त ऐं तव्हां ते आख़िरी इल्ज़ाम इहो आहे त तव्हां जॾहिं ड्रामे जे सेट ते वेंदा आहियो त घणो ॻाल्हाईंदा आहियो जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं ड्राड़ी हा इहो हक़ीक़त आहे ड्राड़ी न पर गुफ़्तगू त करे थो न माण्हू अच्छा माना घणो ॻाल्हाईंदो आहे गुफ़्तगू त करे थो न ऐं गुफ़्तगू करणु खपे टू दी पॉइंट गुफ़्तगू करणु खपे ऐं हुन प्रोजेक्ट जे हवाले सां गुफ़्तगू करणु ऐं मुंहिंजे जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि मां ख़ासि करे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजी लैंग्वेज ऐं असांजी जेका ड्रेसिंग आहे उन ते तवजह ॾियनि ऐं जेकॾहिं को जूनियर आर्टिस्ट तव्हांजो लैंग्वेज जे हवाले सां को तलफ़ुज़ या लफ़्ज़ को प्रॉपर सिंधी नथो उचारे त उनजी करेक्शन करणु खपे जेका मां कंदो आहियां सेट ते मां मशवरो ॾींदो आहियां त बाबा हीउ लफ़्ज़ हीअं बहितरु थींदो ऐं उनखे अक्सर मञींदा आहिनि अक्सर हाणे जीअं गुज़िरियल ॾींहंनि में असांजी कहिड़ी कुरैशी उहा मुंहिंजी धीअ थी हिकिड़े उरूसा कुरैशी न उहा ॿी कुरैशी जेका आहे सा महविश कुरैशी महविश
जो ॿुधो इकरा कुरैशी एकरा कुरैशी मुंहिंजी थी ही हिन KTN जो ई असांजो हिकिड़ो प्ले हुयो असलम भुट्टे साहब जो हुयो ड्रामो उन में त उते आउं जॾहिं कयां पियो त हूअ वीचारी हुनखे एडमिट कंदी सिर्फ़ु एडमिट न कंदी पर उहे कंदी ऐं हिकिड़े प्रोग्राम में हुन हिन ॻाल्हि खे एडमिट कयो त ईसाणी साहिबु असांजी करेक्शन कंदो आहे सेट ते सिंधी तलफ़ुज़ जेको आहे असांखे ॿुधाईंदो आहे प्रोनाउंसिएशन ॿुधाईंदो आहे जेका ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा मुंहिंजी ॻाल्हि आहे त आउं सेट ते ॾिसो असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी ऐं कल्चर जी अहिड़े नमूने सां बि त ख़िदमत करे सघूं था न बिल्कुलु त जीअं हाणे जीअं मिसाल जेकॾहिं असां चऊं था त दौड़ लॻाई भई दौड़ छो लॻाई डुक पाती अहिड़े नमूने सां सिंधीअ जा जेके लफ़्ज़ आहिनि त असां प्रॉपर उहे इस्तेमालु करियूं न इहो ज़रूरी आहे बिल्कुलु ज़रूरी आहे छो जो सिंधी हिकु प्रॉपर लैंग्वेज आहे ॿोली आहे त उन जा जेके पंहिंजा लफ़्ज़ आहिनि उहे माण्हू वधीक इस्तेमालु 52 लफ़्ज़ आहिनि सिंधी ॿोलीअ जा लूणु चे धालो डालो ड्रालो ड़े गे गाफ़ इहे जेके आहिनि इहे प्योर लफ़्ज़ आहिनि बिल्कुलु प्योर लफ़्ज़ आहिनि गानो ॿुधूं भला हिकिड़ो वाह वाह गानो ॿुधूं था नाज़रीन उन खां पोइ वरी तव्हां सां कचहरी जारी थींदी असां सां जेको गेस्टरो मौजूदु आहे तमामु इंट्रस्टिंग पर्सनैलिटी ऐं मूंखे ॾाढो वणंदो आहे मां तव्हांखे पहिरियों बि ॻाल्हि करे चुकिया इंट्रो में बि त कारे न वञो इहो गानो ॿुधो ऐं पोइ वरी मिलूं था लव यू धोखो ही धोखो मिले तो जज्बात में हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में इंसान मट जी थो वने पहर पल हिक रात कह बेवसिया जीदा हमें कह जूं खुशूं कह खे मिलूं आखिर ता फासी थो पवे माण्हू वॾे हालात नफ़रत जूं बाज़ारूं हिते मोहब्बत जो मुल्ह नाहे रहियो जीअं ज़िंदगी मफ़लूज का रूह आहिनि सकरात पेरी प्यार जी नगरी में तू प्यार वठी प्यार दे थोड़ी ता हयाती मिली मूंखे जीअं खैरात में
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन। मां आहियां मासी मोरा, तव्हांजी पंहिंजी मासी। ऐं तव्हांजो असांजो जेको गेस्ट आहे उहो आहे मोहम्मद अली ईसाणी साहब। तमामु सीनियर अदाकार आहे। सीनियर चवां बुरो त न मञी? तमामु सीनियर न चओ। तमामु सीनियर न, राति ॼायो आहे, अञा ॿधड़नि में आहे। मां डायरेक्ट ते खड़ी आहियां, अञा रोए थो पियो। बोरखड़ी जेका आहे उहा बरसा पई आहे। त सुणा प्यार कयो अहिड़ी ईअं जे ॻाल्हाईंदी आहे न त मां हेठि किरी पवंदो। न हाणे तोसां हाणे प्यार न कबो, छो जो तूं मूंखे जंहिं माना ॿुधायां थी छॾे वियो आहे न जेको, उहो मां अञा उन सदमे मों ई न निकिती आहियां। उहो सदमो ई मुंहिंजे दिलि में अञा आहे। त तोसां ॿीहर प्यार कीअं कयां मां? न तोखे कमंद जो जूस पीआरियऊं, तोखे भंग पीआरियऊं, कीअं सदमे मां निकिरंदी आहे इहो ॿुधाए। इहो वॾो सदमो आहे। हा, वॾो सदमो आहे। हल अलाह साईं इहो सदमे सहण जी तौफ़ीक़ ॾेसि। हा बसि इहा दुआ त कयूं न। भला प्यार कयो कॾहिं? प्यार त उहो वणो ई न आहे जेके हवा न लॻी हुजे। क्या बात है। हा, उहो वणो ई न आहे जेके हवा न लॻी हुजे। बिल्कुलु। हिकिड़ो दफ़ो के या 50 चकर इहे वज़ीर? प्यार हिकिड़ो दफ़ो थो थिए। अच्छा। हा, बाक़ी पोइ इहे फशरियूं आहिनि। न मां ॿुधो आहे प्यार टिकटॉक वांगुरु आहे, हर कंहिंखे जल्दी थी वेंदो आहे। हर को जेको घर रुसे थो उहो प्यार थो करे। अॼुकल्ह ईअं आहे, जीअं न सेल सां पुराणा थी वञनि वरी ख़तमु, बसि उहो ईअं जहिड़े रिमोट जा सेल आहिनि, जेसि ताईं हलिया उन खां पोइ ख़तमु। इहो ईअं प्यार आहे। अच्छा, शादी कए मां खां पोइ तूं या मुंहिंजे आसरे में रहिजी वई? न कई। हा, मालकनि कराई, ज़ोरी करायूं। हा, ईअं खणी सम्झ। घणा ॿार आहिनि? माशाल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मूंखे 6 ॿार आहिनि। माशाल्लाह, 6 ॿार आहिनि। ऐं मुंहिंजे 6 ॿारनि जा जेका आहे सो 4 ॿारनि जी मुंहिंजी शादी थियल आहे। ऐं नानो बि आहियां, ॾाॾो बि आहियां। ज़बरदस्त। मूंखे हिकिड़ी एॾा स्टाइलिश नाना ॾाॾा हुजनि माण्हू जा, ॿियो छा खपे? हा, शुक्र अल्लाह। मुंहिंजे रब्बुल आलमीन जा मुंहिंजे मथां एॾा अहसान आहिनि, यकीन कयो, मां जेॾो बि शुक्र कयां घटि आहे। अच्छा, उन नंढनि ॿारनि जो जेके जंहिं तव्हां नाना ॾाॾा आहियो उनजो छा रिएक्शन हूंदो आहे? त असांजो ॾाढो टीवी ते थो अचे या बहु नॉर्मल? अॼुकल्ह ॿार मोबाइल हिन में लॻा पिया आहिनि इन में। ऐं मुंहिंजी ॾाढी पंहिंजे तरफ़ां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे, सख़्ती हूंदी आहे त ॿारनि खे घटि खां घटि मोबाइल ॾियो। पर पोइ इहो जेको आहे सो उन खां सवाइ ॿार रहनि बि कोन था। नॉर्मल रिएक्शन हूंदो आहे। कॾहिं कॾहिं को टीवी में हलंदो आहे, नज़र ईंदो आहे त पोइ मुंहिंजी पोटी आहे, उन ते अमड़ जो नालो आहे, अमड़ जीजल जन जो नालो आहे, उन ते ख़ैरुन निसा मुंहिंजे अमड़ जन जो नालो हुयो सो उहो उन ते नालो आहे। उहा मूंखे प्यारी बि आहे, उहा दड़का बि ॾाढा ॾींदी आहे मूंखे। अच्छा। ओ यस, एतिरी आहे माशाल्लाह, दड़का बि ॾींदी आहे। बाबा तव्हां टीवी में आया हो? हा बाबा मां टीवी में। अच्छा बाबा तव्हां इहो टीवी में आयो? मां चयो बाबा मां आयो आहियां टीवी में। अच्छा, कहिड़े पाकिस्तानी अदाकार सां कमु करणु चाहींदव? पाकिस्तानी कहिड़े अदाकार सां कमु करणु चाहींदव? फिल्म में? हा, फिल्म में आऊं हमायूं सईद सां ऐं फ़हद मुस्तफ़ा सां। अच्छा। हा, करे मुलाक़ात थी आहे इन्हनि ॿिन्हिनि मां? इन्हनि ॿिन्हिनि सां मुंहिंजी परे खां हीअं मुलाक़ात थी आहे। ऐं मां आबिद अली साहब सां गॾु कमु कयो आहे फिल्म में, ऐं जेको आहे सो दानिश तैमूर सां गॾु कमु कयो आहे फिल्म में, ऐं कवी साहब सां, ऐं ॿियो केरु मुस्तफ़ा कुरैशी साहब सां। इन्हनि सां मुंहिंजो को छॾियो बेटी असां का या सभिनी सां करे वेठो आहे कमु? फिल्म में कमु कयो। फिल्म में मां बि उहा ई थी ॻाल्हि, एक्टिंग। बाक़ी ॿियो हाणे त कहिड़ो कमु पुॼंदो? एक्टिंग ई कंदे तूं ॿियो कहिड़ो कमु? हाणे ॻाल्हियूं। हा, ॻाल्हियूं बिल्कुलु। भला ॻाइण जो शौक़ु अथई? न, सफ़ा न। ऐं बाथरूम सिंगर बि न आहियां। न, अॼुकल्ह उहा ई कंप्यूटर थो ॻाए, माण्हू काथे था ॻाए? हा, सही था चओ। तूं बि ॻाए, टुनर बुनर हणी मिड़ई तोखे। हा, ईअं मिड़ई बसि। उहो मां कॾहिं कॾहिं झूंगारींदो आहियां त नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा। थोरो झूंगार न, मां बाक़ी छा हिते न ॿुधां तोखे। हा न। नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा, जीवे तीवे पालणा, ऐब न खोलणा, जीवे तीवे पालणा, ऐब न खोलणा, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा। वाह। हाँ, थैंक यू। क्या दर्द है तेरे आवाज में छोरे। काड़े वाला उथी वेंदा। दर्द एॾो थी ॿीहर कॾहिं फरमाइश न कॾहिं। ओयो भला मां ॿुधो आहे तव्हां पाण खे नंढड़ो शो था कयो, त मां नंढड़ो आहियां, हालांकि आयो त न। मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो फार्मूलो।
तव्हां पाण खे वॾी उमिरि जो महसूसु कंदव न तव्हां थी वेंदव। अच्छा ओ यस, तव्हां उहो किसो शायदि ॿुधो कोन्हे त जेको हुन ॿी शादी कई त हुनखे चयो हुई त तूं नौजवाननि सां उथंदे वेहंदे ऐं भित टपी ईंदे, जंहिं ॾींहुं भित टपी न आहे नौजवाननि सां न वेहंदे त उन्हनि जो तालुक़ु ख़तमु। सो तव्हां नौजवान रहण जे लाइ तव्हांखे नौजवान ज़हन ऐं दिलि खपे। पोइ तव्हां छा कंदा आहियो इहो नौजवान रहण जे लाइ? ई ड्रेसिंग ऐं पंहिंजो खाइण पीअण जी कोशिशि कयो त तव्हां डाइट बहितर रखो। ऐं वॉक कंदो आहियां, ऐं मॉर्निंग वॉक या इवनिंग वॉक, ऐं योगा कंदो आहियां थोरी घणी, ऐं इहो मां कंदो आहियां। अच्छा, घर में कीअं ड्रेसिंग हूंदी आहे? हिकिड़ो त हूंदो आहे ॿाहिरि, चलो ठीकु आहे तव्हां फाटल जीन्स बि पाया आयव, ठीकु आहे, उन खां अलावा टोपलो बि रखिया आयव, ॿ टिश्मा बि, हिकिड़ो अखियुनि ते हिकिड़ो सीने ते, तव्हांजे सीने में बि लॻे थो का अखियूं बखियूं लॻल आहे, त कैमरा में बि लॻल आहे। घर में कीअं हूंदा आहियो? घर में अंदरि माना बिल्कुलु नॉर्मल, बिल्कुलु नॉर्मल। तव्हां मूंखे घर में जेकॾहिं ॾिसो न, हुन में मुंहिंजा जेकॾहिं ड्रेसिंग तव्हां ॾिसो न त तव्हांखे यकीन न ईंदो त आउं उहो ई आहियां। सुञाण में न ईंदो? मक़सदु आलमो सुञाणे त हाणे जे ईमान जी रोशनी हूंदी त सुञाणे वेंदो माण्हू, बाक़ी जेकॾहिं ईअं हूंदो त पोइ अच्छा हा मां नॉर्मल घर में जेको आहे। अच्छा, तव्हां माशाल्लाह पाण खे स्टाइलिश रखो था वग़ैरह, कोई तव्हांखे रिटायर चई वञे या पोड़ो चई वञे, तव्हां छा रिएक्शन हूंदो आहे? अच्छा, मां हूअं त खणी न, पर जॾहिं मूंखे कोई चवंदो आहे अंकल, त मां अज़राए मज़ाक जे तौर ते, अज़राए भोग जे तहत चवंदो भाई अंकल किसको बोला, कंहिंखे चयो, चाचा कंहिंखे चयो? चवंदो तव्हां चाचा नथा लॻो। बाबा आउं लॻां थो, पर तुंहिंजो चवणु ज़रूरी आहे। माना तव्हां छा चऊं, भाऊ चऊं? हा, अदा चओ, भाऊ चओ, तूं त न चओ भाऊ अदा, ईअं त न कर। न माना ॿिया माण्हू तोखे अदा ऐं भाऊ कहर त न कर। न माना अदा ऐं भाऊ जो तोखे चवां न, त ॾिसण में बि त लॻे न भाऊ। ऐं बाक़ी नथो लॻा? माशाल्लाह हाणे तूं नानो ॾाढो थियो आहे, भाऊ चऊं तोखे। अच्छा, अर्ली एज जो इहो फ़ाइदो अथव, शादी जल्दीअ जो इहो फ़ाइदो अथव। अच्छा, ओ यस, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां ड्रामनि में बि कमु कयो आहे, को अहिड़ो फेवरेट ड्रामो आहे हुनजो को डायलॉग माना ईअं? डायलॉग या कहिड़े कैरेक्टर करणु चाहींदव, माना कहिड़ो कैरेक्टर आहे जेको तव्हां चवंदव मां इहो बहितरीनु नमूने सां करे सघां थो? मां तक़रीबन ऑलमोस्ट सभु कैरेक्टर कया आहिनि, ऐं मां ॻोठाणे जो कैरेक्टर मूंखे आहे ज़हन में, त को ॻोठाणे जो कैरेक्टर सफ़ा प्योवर ॻोठाणो जेको थिए थो। हाणे मां PTV में कयो अहिड़ो कैरेक्टर, उहो नंढिड़ो कैरेक्टर हुयो, ऐं हुन में टवाली कुल्हे ते, टोपी मथे में, सफ़ा सादो, फाटल चप्पल, फाटल कपिड़ा, हिकिड़ो मज़दूर ऐं हिकिड़ो कॉमरेड, ऐं जेको इनकलाबी जेको कैरेक्टर आहे मां उहो करणु चाहींदुसि। मां बल्कि हिकिड़ो मुंहिंजो आहे ज़हन में जंहिंजो नालो ई हूंदो कॉमरेड, ड्रामे जो नालो कॉमरेड, जेको मौजूदा असांजे सिंध में जेके हालात आहिनि, ख़ासि करे तालीम जे हवाले सां, ख़ासि करे जेके असांजे होटलनि ते नौजवान टाइम ज़ाया कनि था, ख़ासि करे जेको व्याज जो कल्चर आहे ऐं नशे जो जेको कल्चर आहे, उनखे फोकस करे ऐं हिकिड़ो ड्रामो प्ले ठाहिणु चाहियां थो जंहिंजो नालो हूंदो कॉमरेड। अच्छा, प्ले जो नालो ई कॉमरेड हूंदो, ऐं मां उन में एज़ अ कॉमरेड पंहिंजो सीनियर खां ओल्ड, यंग खां ओल्ड खां यंग कैरेक्टर उन में आहिनि। ऐं मुंहिंजो उहो ज़हन में खाको आहे, मुंहिंजो नूर ज़ौर साहिब सां बि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी इन सिलसिले में, ऐं कंहिं ॿिए बि राइटर सां ॻाल्हि थी सघे थी त अहिड़ो को प्ले करे सघिजे थो। ऐं इनशाला मुंहिंजे ज़हन में आहे त या त फिल्म या प्ले, ऐं उहो आउं कंदुसि जंहिंजो नालो कॉमरेड हूंदो, ऐं उन में अहिड़े क़िस्म जा कैरेक्टर हूंदा, उहो मां करणु चाहींदुसि। न ज़बरदस्त, तव्हांजो माना इंटेलेक्चुअल कोई कैरेक्टर करणु चाहियो था। अच्छा, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां हिन में ॻोठाणे जो रोल करणु चाहियो था। मां तव्हांखे ख़बर आहे मां प्योर ॻोठाणी आहियां। ठीकु आहे। मां लाड़काणे में इहे जेको आहे सो मशहूरु आहियां, माना पंहिंजे हिन ॻोठाणे जहिड़नि जटनि जे करे। ठीकु आहे। मां सां तूं थोरी एक्टिंग कर। कहिड़ी? तूं थी मासी मोरा जो मुड़ुसु जेको ॻोठ जो आहे, मां आहियां ॻोठाणी सफ़ा, मां पंहिंजे कमकार में बिज़ी आहियां, तोखे लिफ्ट नथी करायां, हाणे तूं मां सां इहो कर, ॾिसां त तूं कीअं थो कर। हा, ईसाणी साहब जो जेको आहे सो अॼु इम्तिहान आहे। मासी मोरा अॻियो वेठी थी। मोरा छा आहे, छा खुटो वरी तुंहिंजो? ऐं मूंखे नाश्तो ॾे, मूंखे वञिणो आहे ॾांद बीठा आहिनि, हर काइणो आहे वञी बनीअ में, मूंखे नाश्तो त ॾे, नेरनि त कराए। हे राति जो खाधो हेॾो टे रगड़ खाए थो पियो, अञा तोखे ड्रॉ न थियो आहे? पर सुबुह जो नेरनि त कराईंदी न, सदको वञाए, सुबुह सुबुह सां त किरो थो न करे। सुबुह जो ॿारनि खे स्कूल मुंझा कर तुंहिंजी कयां।
ॿार पाण ई वेंदा स्कूल खुलियल कहिड़ा आहिनि उते भोतारनि जा ॾांद ॿधा पिया आहिनि स्कूल में सो हाणे महिरबानी कर मूंखे नेरनि कराए त मां वञी हर हलायां त को रोज़ी रोटी कयूं कोई कणिक भली थिए दुआ कर अॼुकल्ह पाणी बि घटि आहे बनी बि असांजी आहे पुछड़ीअ में तूं वञ मां बनी ते खणी ईंदीसां हाली मां वटि तयारु कोन्हे का चङो भला पोइ लस्सी बि खणी अचिजांइ चोरीअ में मखण सरी विझांसि मथां राति खीर ॿिली खाई वई मां न रखी आहे हुन में माटी न रखी आहे अए जे न रखी अथई माटी पोइ काॾे कई खीर पी छॾी छा उहो न खीर हारे छॾियुमि छा ओहो। ॿिली वारो पीए आ छा तूं तो मां पोइ भला इहा रातो की जेका पली पई आहे इहा खणी अचिजांइ पली हुजे ऐं पारू थी मानी चांवरनि जी इहा खणी अचिजांइ त पोइ इहा खाऊं भला पाड़े वारे न मजूअ जे घरां ॾिसजांइ का लस्सीअ ढुक मिलई त वरतियूं अचिजांसि चङो चङो आणींदसि तोखे बि हर शइ यादि आहे राति वारी पली बि पई हूंदी फलाणे खां बि वठी तुंहिंजे करे मां पिन जो टुकुर थी वठंदी वठां माण्हू खिलाया थी अचे मां ते सॼी दुनिया जा अए मोरा अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर सदको वञाए केॾी सुहिणी आहे केॾी सुठी लॻंदी आहे पर जॾहिं जहिड़ो कंदी आहे न दिलि चवंदी आहे त तोखे असुली आलनि ट्रूअनि में साड़जे वॾो चङो लॻो हुई मूंखे आलनि ट्रूअनि में थो साड़ियां मां बाहि ॾेई बाहि ॾियां अच्छा इहो जेको आहे इहो असां मतिलबु हिकिड़ो तव्हां जेको कैरेक्टर कयो ॻोठाणो मुंहिंजे ख़्याल में ॻोठाणो जेको मर्द आहे उहो एॾो कोऑपरेटिव न हूंदो आहे वाइफ न हूंदो आहे न उहो कयो न माना थोरो ईअं त तूं मां सां ॻाल्हाए कीअं थी इहे आयो थोरो इन टाइप जो कजे न अच्छा अच्छा न पर इहो त थी वियो आहे अच्छा हिकिड़ो थी वियो इहो हलो थी वियो गानो ॿुधूं हिकिड़ो वाह ॿुधो पोइ वरी वाह वाह इन ते कयूं था कुझु बिस्मिल्लाह। त नाज़रीन तव्हां गानो ॿुधो असां बि ॿुधूं था इंजॉय कयो ऐं पोइ वरी इन ब्रेक खां पोइ मिलूं था हाय हाय अख कारज तुझी सुहना विकना जन साण खणे तो विकना जन साण खणे तो विकना जन साण खणे तो अख कारज तुझी सुहना विकना जन साण खणे तो पातो तई पीलो जोड़ो अज ॾाढो मूंखे वणे तो हर को तो ॾिसई मत नज़र लॻई एॾो पाण खे सोना न ठाहे पाण खे सोना न ठाहे कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए अख कारज तुझी सुहना विकना जन साण खणे थो पातो तई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो हर को तो ॾिसई मत नज़र लॻई एॾो पाण खे सोना न ठाहे पाण खे सोना न ठाहे कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए तोखे ॾिनी रब सूंह सभिनि खां सवाई आहे तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी दिलि चोराई आहे तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी हाय तोखे ॾिनी रब सूंह सभिनि खां सवाई आहे तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी दिलि चोराई आहे ॾंद मोतियुनि जा अथई दाणा वरी टक ॾेई तूं खिले थो पातो तई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो हर को तो ॾिसई मत नज़र लॻई एॾो पाण खे सोना न ठाहे पाण खे सोना न ठाहे कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए हाय हाय मेहंदी हथनि ते चपड़नि ते लाली लाए मूंखे छॾियो अथई दिलि भर तो बेकाबू बणाए मूंखे छॾियो अथई दिलि भर मेहंदी हथनि ते चपड़नि ते लाली लाए मूंखे छॾियो अथई दिलि भर तो बेकाबू बणाए तुंहिंजा ॻाढ़ा ॻाढ़ा गलड़ा ऐं वार बि छलड़ा छलड़ा पातो तई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो हर को तो ॾिसई मत नज़र लॻई एॾो पाण खे सोना न ठाहे पाण
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन। उम्मीद थी कयां तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो, छो जो असांजो गेस्ट तमामु इंट्रस्टिंग आहे ऐं मज़ो बि अचे पियो। गेस्ट खे बि उम्मीद थी कयां मज़ो अचे थो न बा? छड़ो मज़ो नथो अचे, इलाही मज़ो थो अचे। इलाही मज़ो थो अचे। हा, मासी मोरा वरी एॾो माशाल्लाह ज़बरदस्त गेस्ट, त मज़ो ईंदो न, ऐं ऑडियंस खे बि उम्मीद थी कयां त मज़ो ईंदो हूंदो। बिल्कुलु मज़ो ईंदो। मासी मोरा तो में अञा उहा जेका आहे न, जेका उहा खटी मिठी मोहबत, उहा एॾो मज़ो थी ॾे जो छा ॿुधायां। बसि हाणे छड़ो तूं बसि राज़ी थी बेवफ़ायूं वञ। करे वई वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयई, वफ़ा त कान कयई, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयई, हाय हाय। तोखे मां न सम्झी सघियसि, दीवानी जो यार हुयसि। हाय हाय। बसि हाणे मूंखे घणो रोआर न, मां कॉमेडी करण आई आहे हिते। हा, हाणे हिकिड़ी सिचुएशन थी मां तोखे ॾियां। माशाल्लाह एक्टर त तूं कमाल जो आहे, छो त माण्हू बि ॾिसी चुका आहिनि। हाणे मासी मोरा कंदी आहे झेड़ा, ठीकु आहे, ठीकु आहे। ठीकु आहे। हाणे फीमेल कैरेक्टर कर, जंहिंमें मासी मोरा सां तूं माई थी करे झेड़ो कर। माने पुराणो पलांद ईअं थी पाड़े। हा, पुराणो पला आख़िरी ब्रेक में बि तोखे न चवां त पोइ कॾहिं ॿीहर लाइ हथ अचे अलाए न अचे। न न, हुकुम कर, अॼु तूं हुकुम कर, रुगो हा कर बस। उहो वक़्तु खाई वई साड़ी, वक़्तु खाई वई, हाणे मोरा तुंहिंजे हथ न ईंदी। अली बसि हल, हाणे पाण झेड़ो था कयूं हा। त कहिड़ी ॻाल्हि ते? माइन जो झेड़ो तक़रीबन कहिड़ी ॻाल्हि ते थींदो आहे? मान जो जहिड़ो इहो भाॼीअ ते, ॿारनि ते, मुड़ुस ते, सफ़ाईअ ते। ॿारनि ते तूं तोवारो पुट जेको आहे उहो मावारे पुट खे विड़ी वियो आहे घिटी में। ठीकु आहे। हाणे मां खणी आई आहियां तोॾे दाह। ठीकु आहे। सही आहे, तूं पंहिंजे पुट ते बीहंदी त मुंहिंजो पुट त शरीफ़ आहे, अशराफ जीअं मां। अशराफ, हा सही आहे। जीअं मां। ओके नाज़रीन, हाणे तव्हांखे ॿ एक्टर जेके आहिनि पाण में विढ़ंदे नज़र ईंदा स्क्रीन ते, त ड्रिजो न, इहो प्लेन हिकिड़ो स्क्रिप्टेड आहे असांजो सभु कुझु। अड़ी तोवारो पुट इहो लाग ढरकण मावारे नंढड़े पुट खे विड़ी आयो आहे, तव्हांखे भला छाजी मगी आहे? अड़ी तोखे शर्म हया आहे? पाण वारे पुट न गोडरे खे ॾिठो अथई, मां वारे पुट सां खौसे थो, हुनखे को अकुल शर्म हया अफ़ाल अथसी कोन्हे। जहिड़ो तो में अफ़ाल कोन्हे, तहिड़ो तुंहिंजे पुट में अफ़ाल कोन्हे। पाड़े जो त माण्हू को ख़्यालु रखंदो आहे, मां वारे पुट जो नालो न खणजांइ। हो मासूम जीतामड़ो विढ़ण जहिड़ो आहे एतिरो, तोवारे लाग ढरकण खे अकुल न आहे त नंढड़े ॿार सां तो विड़े पियो। कर मां सां मुक़ाबिलो त ॿुधायांसि त सही, तोखे बि बुछड़ो कयां, तोवारे पुट खे बि बुछड़ो कयां, बाक़ी ॿारनि वांगुरु सां न विढ़ंदा कयो। पाड़े में अचे रत कयो अथव। ॿार ॾिसतो वारो ॾिसो, पथर हयो अथई मुंहिंजे ॿार खे, भींड हयो अथई, ज़रे घटि हुनजो निड़ फाटो हो, इहा ख़बर अथई? कोन हयो अथई, कोन हयो अथई, इहे इल्ज़ाम न हण मां वारे ते। भींड हयो अथई, पथर हयो अथई। हाउ हाउ, सही थी चवाए मां मोरा, सही थी चवाए, तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ। हो एतिरो वीचारो उनखे कुटे वियो, रड़ंदो आयो मां वटि, अम्मा मूंखे इहो विड़ियो आहे। बीह अचे तुंहिंजो मुड़ुस। असां तव्हांजो छा न्यो आहे जो तव्हांजी असां सां रोज़ इहो जहिड़ो झगड़ो आहे? कॾहिं हुनखे विड़ी थो वञे, कॾहिं मथां असांजी इहो बलबनि खे भींड थो हणी वञे। तव्हां ज़ानी खोर असांजे कढ लॻाओ, छो भला? तौबा, पाड़े मों लॾे वञूं असां? न न, लॾ न। माई ख़ुदा तरसी कयो, बाक़ी असांखे हाणे माफ़ कयो। तव्हां असां सां घणी करे विया, रोज़ रोज़ मुंहिंजे पुट सां विढ़े थो वञे, तूं अचे थी जेॾी महिल त घर में मुंहिंजे में ट्राबुड़को थी लाहे ॾे, जहिड़ो करे थी वञे। ऐं माना तव्हांजो असां छा न्यो आहे? मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। अड़ी माई असांजूं प्लेटां नथी ॾियणियूं त न ॾे, ॿार जो बहानो करे जहिड़ो करे इहे प्लेटां फॿाइण थी चाहे तूं, इहे असांखे वापसि कर प्लेट। मां तव्हांजी प्लेटनि खे तीली बि न ॾियां, मां वटि अलाह जो गंजा डिनर सेट पिया आहिनि, मां वटि हिननि जूं प्लेटां फॿाइण थी चाहियां मां। इहे डिनर सेटनि खे उॾही लॻी वेंदई, कढी इन्हनि में कॾहिं का भाॼी विझी बि खाओ, को नसीब थियई, इहे इते ई सड़ी वेंदई तोवारा डिनर सेट। हाओ हाओ, जेको तूं असांखे ॾींदी आहे, हिकिड़ी प्लेट मुंहिंजी ऐं साईं जा हेतिरा कड़ा, आकाए असांजी 25 माण्हू हेतिरा कड़ा पुॻाई न, रंधो ॿ पाण में विड़ी जान छॾायूं। तव्हांजी आकाए तौबा, अलाह पनाह ॾे, ॼणी कुअनि वारी इहा कुता, ईअं ॼण डर मों निकिता आहिनि, एॾा भाती आहियो। अलाह साईं रहम कर हेड़नि पाड़े वारनि खां। न न, तमामु ज़बरदस्त ऐं माशाल्लाह वेल 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 माशाल्लाह तमामु सुठो Thank you, माना thank you, तव्हां में निभायो, छो त मां त कंदो रहंदो आहियां। मां त मासी मोरा त कंदी रहंदी आहे न इहे प्रोग्राम जेके जहिड़े जटे वारा, जहिड़े जटे। पर तव्हांजे लाइ माना
मां चवंदी आहियां एक्टर उहो आहे जेको कोई बि करे Oh, yes. करे Oh, yes. न ॾिसे त फीमेल आहे मेल आहे जादू आहे बादशाह आहे चोर आहे सिपाही आहे छा बि आहे एक्टर मां हाणे जेको PTV ते कयो न कैरेक्टर खुरम शहज़ाद साहब जो त उन में मां जॾहिं हुन मूंखे घुरायो पहिरियों दफ़ो असां वियासीं त हुन मूंखे जॾहिं घुरायो त इत्तेफ़ाक़ सां मूंखे हेठि लॻल हुयो मां गाॾी हुन बसि सिधो वियुसि ऐं उते पहुतुसि त मां हुन कैमरामैन पुराणो ख़ान साहब वेठो त उन हिन ॿिए खे ॾिठऊं मूंखे चई यार ये तो हुनखे चई यार ये तो जो कैरेक्टर है वो तो गांव वाला है ऐं हे त जेको आहे सो कीअं कंदो त हुन चयोसि भाई मां हिनखे सुञाणा थो हीउ पुराणो माण्हू आहे ऐं पोइ हुन मूंखे पुछा की मां चई जॾहिं सब्ज़ीअ वारो ठेलो रेड़ो कीअं थो हलाए सब्ज़ी कीअं थो विकिणे उहो थियणो आहे जेकॾहिं सब्ज़ीअ वारो आहे त उहो थियणो आहे कैरेक्टर जेको आहे भंगी थियणो आहे सब्ज़ी वारो आहे सब्ज़ी वारो थियणो आहे ड्राइवर आहे ड्राइवर थियणो आहे जेको बि कैरेक्टर आहे उहो थियणो आहे चई बसि मुंहिंजे सम्झ में आ गई बात ऐं पोइ जॾहिं ॻाल्हि इहा आहे न जेके सम्झ में अचे सम्झ में पोइ मां जॾहिं कयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह यकीन कयो त हुन चयो त यार मुझे उम्मीद नहीं थी ऐसी पर आपने उससे भी बढ़ के किया मां ज़बरदस्त चयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह फेवरेट एक्टर कहिड़ो आहे तव्हांजो मुंहिंजो फेवरेट एक्टर जेको आहे उहो साईं मरहूम शफ़ी मोहम्मद शाह शफ़ी मोहम्मद शाह मौजूदु आहे हुन में जेको आहे सो बाक़ी उहो मुंहिंजो अमिताभ बच्चन हुन में ऐं हिते मोहम्मद अली मुंहिंजो हमनाम नदीम साहब हा मुस्तफ़ा कुरैशी अहिड़े नमूने सां एक्ट्रेस भला कहिड़ी वणंदी अथव एक्ट्रेस मूंखे शबनम ॾाढी सुठी लॻंदी जेका बांग्लादेश हींअर हली वई आहे हींअर मायरा ख़ान हिते जेका आहे ऐं हिते हींअर असांजी रूबी अली सुठो पई कमु करे ज़बरदस्त खाधे में छा पसंदि आहे खाधे में हूअं त इलाही कुझु पसंदि हुयो ऐं असां बिरयानी मूंखे सुठी लॻंदी आहे अॼुकल्ह अंब चांवर जेको आहे सो सुठा था लॻनि तूं पाण बि अंब वांगुरु मिठड़ो आहे हाय हाय तॾहिं तोखे अंब वणनि था पिया हा मिठड़ो ईअं चई मूंखे बसि हाणे मूंखे घायल त न कर अंब चई चवां थी फारा फारा कंदीस आहे तूं वरी पाण खे घणो मिठो न सम्झ न भला कुकिंग कंदो आहे कुकिंग सम टाइम समटाइम यस अच्छा ज़बरदस्त शाइरी सां लॻा न सफ़ा न सभु ऐं ॿुधण जे ताईं कॾहिं कॾहिं कोई हो सही फॉरेन कंट्री कहिड़ो वणंदो आहे मां दुबई वियो आहियां सऊदी अरब वियो आहियां जेको आहे सो मूंखे आई विश टू विज़िट लंडन एंड अमेरिका माना इहे ख़्वाहिशूं हा इहे आहिनि इटली ऐं तुर्की इहो आहे इंशाल्लाह नापसंदीदा भाॼी जेका सफ़ा ॾिठे न वणे नापसंदीदा भाॼी जेका सफ़ा मूंखे ॾिठे न वणे ऑलमोस्ट मां सभु खाईंदो आहियां हा उहा त पकल उन में जेको आहे सो कीअं पकल आहे कीअं न आहे पकल पर ऑलमोस्ट मां सभु जेको आहे मूंखे इहो तमामु सुठो कमु थो करे जो सभु भाॼियूं थो खाए न त भाॼियूं चवंदियूं हिन में बि एटीट्यूड अची वियो आहे मूंखे इग्नोर कयो आहे न अलाह वीडियो त कढ पइजी रोज़ी अच्छा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बचियल मानी ऐं चांवर ऐं भाॼी ऐं कोशिशि इहा कंदो आहियां घर वारनि खे त जेकॾहिं को बचे थो त बाबा ज़ाया न कयो मूंखे ॾियो असां अलाह जे नाले ते बि ॾिए थो माण्हू या मासियुनि खे बि ॾिए थो सभु कुझु पंहिंजी जाइ ते ठीकु आहे बचंदी आहे न पहिरियां कोन खाईंदो हुउसि पर हाणे वक़्त सां मां जेका बि बचे थी टुकर बि बचंदा आहिनि न ॿार बचाए उहो कंदा आहिनि मां कोशिशि कंदो आहियां त आउं खावां रोज़ी आहे ऐं हिन रोज़ीअ जे करे इंसानु जेको आहे न न बिल्कुलु ज़बरदस्त डाइट कंदा आहियो डाइट हाणे अॼुकल्ह कयां पियो अॼुकल्ह थोरो मां मुंहिंजे ज़हन कॉन्शियस में आहे त डाइट करणु खपे हेल्थ क्लब जो ऐं 3 साल ते मेंबर हुयुसि मां हेल्थ उते एक्सरसाइज़ कंदो हुउसि स्विमिंग कंदो हुयुसि ऐं उनखां पोइ वरी हाणे जॾहिं तक़रीबन ₹1,00,000 फीस थी वई आहे त आउं अलॻि थी वियो आहियां न त मां उन्हनि जो हो हूंदो हुउसि ऐं अॼुकल्ह मां पोलो ग्राउंड में सुबुह जो वेंदो आहियां माशाल्लाह ऐं उते मां योगा ऐं वॉक जेको आहे सो कंदो आहियां ज़बरदस्त यंगस्टर जेके नवां अचनि था पिया असांजी इंडस्ट्री में मीडिया में वग़ैरह उन्हनि जे लाइ तव्हांजी छा सलाह हूंदी त छा कयो उन्हनि खे इहो आहे त हू शॉर्टकट न कनि महिनत कनि सीनियर जी इज़त कनि ऐं ॿियो इहो आहे त तरड़ाइप न कनि जेका न इहे हलकड़ाइप कंदा आहिनि ऐं जेका हू अचण सां सम्झंदा इहो आहिनि त असांखे सभु कुझु अचे थो ईअं न आहे ईअं न आहे तव्हांजी काई खामी जेका ऑडियंस खे ॼण ताईं ख़बर न पई आहे मां ईअं सम्झंदो आहियां त ऑफिस में मूंसां जेको आहे सो एटीट्यूड प्रॉब्लम आहे ऑफिस में ॿाहिरि दोस्तनि में आई एम वेरी मच गुड तमामु बहितरीनु माना ऑफिस में तव्हां एटीट्यूड ॾेखारींदा ऑफिस में मूंखे लॻे ईअं थो त मुंहिंजा जेके सीनियर जूनियर आहिनि छा आहे जो ॾिसो न तव्हां जॾहिं गॾु नौकिरी कयो था ऐं उहे तव्हां खां अॻिते निकिरी था वञनि 20-21 ग्रेड में अची था वञनि ऐं तव्हां उन ई 18-19 में ऐं उन में आहियो त पोइ तव्हांखे शायदि उहा हिकिड़ी फ्रॉम इनर साइड हिकिड़ी थिए थी पोइ एटीट्यूड या हिकिड़ो एटीट्यूड प्रॉब्लम थिए थो
मुंहिंजे ख्याल में मूंसां जेको इहो मां आई फील नाउ कि मूंसां इहो प्रॉब्लम एटीट्यूड प्रॉब्लम ऑफिस में ख़ासि करे रहियो जेका दैट इज़ बैड मैनर एंड दैट इज़ बैड हैबिट। अच्छा, ऑडियंस खे वेंदे वेंदे छा मैसेज ॾींदो? ऑडियंस खे मैसेज वेंदे वेंदे मां इहो ॾींदुसि त 2-3 ॻाल्हियूं आउं कंदुसि। मौजूदा सिंध में मौजूदा सिंधी माण्हू ॾाढो वीचारो ॾुतड़िजी रहियो आहे ऐं हू प्रॉब्लम में आहे। नशे जे हवाले सां आउं SHO साहिबान खे रिक्वेस्ट कंदुसि त साईं जेके बि थाणे जा SHO ऐं हेड मुहर्र ऐं सिपाही आहियो, असांजे ॻोठनि में जेके ख़ासि करे हीरोइन आइस ऐं चर्स जेको आहे सो उन ते ख़ासि करे तवजो करियो, गुतनि खे बंदि करायो। व्याज जी लानत इलाही वधी वई आहे, उन में असांजा नौजवान जेको आहे सो वीचारा ख़ुदकशियुनि जे पासे वञनि था। मुंहिंजो हिकिड़ो माइट आहे मियाँ जे ॻोठ में वीचारो सूमरो, उहो उन क्रिकेट ऐं इन ते उहो जुआ रखी हाणे वधे थो माइटनि खे परेशान कंदो। ऐं मां उन्हनि SHO साहिबान खे रिक्वेस्ट कंदुमि त जेके व्याजी आहिनि उहे व्याजी जेको आहे सो उहे जेके माण्हुनि खे तंग कनि था उहो उन्हनि खे तव्हां थोरो चूड़ी टाइट कयो ऐं उन्हनि खे हू कयो। तालीम ते तवजो असांखे ॾियणु खपे ऐं होटलनि ते जेके ॿार ऐं माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे न वेहणु खपे ऐं उन ते तवजो ॾियणु खपे त तालीम असां कयूं। ख़ासि करे स्किल माना हुनुर सिखनि ॿार हुनुर सिखनि। ज़बरदस्त। न तव्हां तमामु माशाल्लाह असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, जेके मैसेज बि तव्हां ॾिना उहे तमामु मतिलबु नीड आहे हिन वक़्त जी। ऐं पर लास्ट में टाइम छो जो ख़तमु थी चुको आहे प्रोग्राम जो, त मां तव्हांखे हिकु दफ़ो वरी थैंक यू सो मच चवंदुमि। मूंखे अंग्रेज़ी घणी न ईंदी आहे, न त मां तव्हांजे लाइ ईअं किताब लिखी छॾियां थैंक यू जा, पर जेके अचे थी या 2-3 लफ़्ज़ चवंदसि। वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम जो हिसो थिया ऐं तमामु घणो मज़ो आयो तव्हां सां ॻाल्हाए करे। तव्हांजी वॾी महिरबानी, KTN जी महिरबानी, कशिश जी महिरबानी। यकीन कयो मूंखे बि ॾाढो सुठो लॻो, मज़ो आयो ऐं अलाह करे त असां हिक ॿिए सां ईअं बहितर थियूं ऐं सुठा प्रोजेक्ट ऐं सुठा कम असां कयूं हिन मुआशिरे जे लाइ, हिन सोसाइटी जे लाइ। असांजी सिंधी सोसाइटी, असांजो मुल्क, असांजो पाकिस्तान, असांजो वतन, हिन खे सख़्तु ज़रूरत आहे महिनत जी ऐं सुठनि कमनि जी। सो बी गुड एंड बी पाकिस्तानी एंड बाय पाकिस्तानी एंड पंहिंजे मुल्क, पंहिंजे सिंध, पंहिंजे सिंधी माण्हुनि जो ख़्यालु कयो। थैंक यू वेरी मच। त नाज़रीन, इन सां गॾु असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। अॼु मां न्यूज़ वांगुरु थी ॻाल्हायां छा जाई बि? त नाज़रीन, वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे असांजे डायरेक्टर अमीर चांडियो साहिब खे ऐं असांजो गेस्ट जेको आहे मोहम्मद अली ईसानी साहिबु। असांजे कैमरा में नोमान वेठो आहे ऐं तमामु सुठो वीचारो कमु करे पियो। होॾां असांजे OB में जेको आहे ख़ादिम मितलो आहे ऐं तव्हांजी पंहिंजी होस्ट ऐं गेस्ट। मां पाण खे न चवंदसि छो जो मां होस्ट आहियां। अच्छा, मां होस्ट बि आहियां, मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो न आहे। त मूंखे बि मासी मोरा खे बि ॾियो इजाज़त। वरी अॻिले हफ़्ते कंहिं नए गेस्ट डे सां मिलंदासीं, गेस्टड़ी सां मिलंदासीं, उन सां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। हिन जी फ्लाइंग किस, चौथी फ्लाइंग किस आहे। इन खां पहिरियां जो मूंखे 5 फ्लाइंग किस करे मां हितां उते भॼा थी था। लव यू मां नाज़रीन वञा थी। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू। वार जो छोड़ी